अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। रमज़ान भलारे महीने में सहरीअ जे टाइम ते तव्हां सभु गॾु थिया हो अलाह जी जन्नत हासिलु करण लाइ। अलाह ताला तव्हांखे जन्नत नसीब कंदो, तव्हांजे रिज़्क़ में बरकत कंदो। अॼु मुंहिंजे प्रोग्राम जो उनवान बि आहे त जन्नत में हासिलु करण लाइ 3 वॾियूं रकावटूं जेके जिन्ननि, शैताननि ऐं इंसाननि क़ाइमु कयूं, अॼु असीं उन्हनि जी तफ़सील ॿुधाईंदासीं त इहे 3 रकावटूं कहिड़ियूं आहिनि, इन्हनि खे कीअं इन रकावटुनि खे दूरि कजे। इब्तिदा कयूं था प्रोग्राम जी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम। अलाह ताला जन्नत मुफ़्त में कोन ॾींदो। ॾिसो न, को बि दुनिया जी वॾी नौकिरी बग़ैर टेस्टुनि जे, इम्तिहाननि जे, कंहिं बेसिक एजुकेशन जे कान थी मिले। त जन्नत अलाह ईअं न ॾींदो त वेठे खाओ, ज़ुल्म कयो, बसि अलाह जी परवाह करणु, बसि तव्हांखे खणी जन्नत में कंदो। इन लाइ अलाह दुनिया हीअ कान ठाही आहे। अलाह जल जलालहू चवे थो त तव्हांखे हितां पची निकिरणो पवंदो, हिन दुनिया मां तव्हांखे मेच्योर थी निकिरणो पवंदो जन्नत जे लाइक़ु थियण लाइ। तॾहिं चवे थो सूरतुल फातिह में छा थो चवे? आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। चए थो या अय्युहन्नास इन्न वअदल्लाहि हक़। चए थो जेके बि मां तव्हां सां हिन क़ुर में ॻाल्हियूं कयूं आहिनि इहे सभु सचूं आहिनि। ऐं अलाह चए थो मां न फिरंदुसि। छो फिरे? अलाह फिरंदो पंहिंजे ॻाल्हि तां। मालिक काइनात आहे, हुनखे कंहिंजी परवाह कान्हे का, हुनखे कंहिं पैदा कोन कयो, हुन सॼी दुनिया पैदा कई, उहो हा करे वरी फिरी वेंदो। चए थो अलाह पंहिंजे वाइदे तां कोन फिरंदो। पर तव्हां, चए थो तव्हांखे फला तग़ुरन्नकुमुल हयातुद दुनिया, बाक़ी तव्हांखे हिन दुनिया जूं रकावटूं जेके आहिनि जन्नत में पहुचण लाइ तव्हांखे धोखो न ॾियनि। या वला यग़ुरन्नकुम बिल्लाहिल ग़रूर, या वरी तव्हांखे शैतान ऐं ठग आलिम अलाह जो नालो वठी त अलाह हीअं थो चवे, दीन हीअं चए, इहे न ठगनि तव्हांखे। छो त इन जो ठगणु तॾहिं आसान थींदो जॾहिं तव्हांखे इहा इंफॉर्मेशन न हूंदी, हीअ बेसिक न हूंदी त तव्हां ठगनि खां ठगिजी वेंदव। लेकिन अलाह फरमाए थो त वअद अल्लाह आहे, अलाह जो इहो वाइदो आहे। ॿई ॻाल्हियूं, त तव्हांखे दुनिया न ठगे, तव्हांखे जेके ठग आलिम आहिनि अल्हम्दुलिल्लाह उलमाए हक़, उन्हनि जा पेर मुंझ अखियूं, लेकिन अक्सर उलमाए सू आहिनि। वरी ॿिया जेके आहिनि से कूड़ जा, हुन जिन पाण वटि रखे माण्हू खे तावीज़ लिखी ॾियनि ऐं माण्हुनि खे विढ़ाइनि। जिन्हनि जो कमु ई आहे फ़साद करणु। त वाद अल्लाह ला युख़्लिफ़ुल्लाह वादा, अलाह जो वाइदो आहे, अलाह पंहिंजे वाइदे सां छो फिरे? वलाकिन अक्सर नास ला यअलमून, माण्हू यकीन नथा कनि। ऐं इहो केरु हुन माण्हू? यअलमून ज़ाहिरन मिन हयात दुनिया, माना हिननि खे दुनिया जो इल्मु आहे, के डॉक्टर आहिनि, के इंजीनियर आहिनि, के कीअं आहिनि, सॼी दुनिया के वापारी, अहिड़ो हुननि वटि बिज़नेस जूं आइडियाऊं आहिनि। लेकिन वहुम अनिल आख़िरत हुम गाफ़िलून, पर आख़िरत जी परवाह ई कोन्हे, गाफ़िल लॻा पिया। इहा ॻाल्हि आहे। माना हिते इंटेलिजेंट आहिनि, दुनिया जो सॼो इल्मु वठनि था, MBA करे था अचनि, ITअ में डिग्रियूं कनि था, लेकिन आख़िर ते दुनिया में छो आहिनि? इहो जीअं जानवर हूंदो आहे न, जो चारो उन लाइ खपे, उन लाइ खीरु ॾींदो, गाह त इंसान बि कमायूं कमायूं कमायूं, कमाइण लाइ महिनत करणी पवंदी, पोइ पैसा कमाईंदासीं, वरी वधीक पैसनि कमाइण लाइ वरी वधीक महिनत। इहे जानवर आहिनि। लेकिन अलाह फरमाए थो यअलमून ज़ाहिरन मिनल हयात दुनिया, दुनिया जो इल्मु अथनि। वहुम अनिल आख़िरत हुम गाफ़िलून, आख़िरत खां गाफ़िल आहिनि। हाणे नंबर 1, धोखे ॾियण जे लाइ रस्ते ते रकावट केरु थो विझे? शैतान। ऐं उन त क़ुर में कयो न, अलाह खे वाइदो कई, चीज़ हाणे ॾिसो न, तव्हां हिन खे मूंखां सजदो था करायो, मूं न कयो, लेकिन ही उन लाइक़ु ई कोन्हे जो तव्हां मूं जहिड़ी हस्तीअ खे था चओ हिन खे सजदो कर, तव्हां मूंखे मोकिलियो, मां तव्हांखे साबित करे ॾेखारींदुसि। पोइ छा थियो जो अलाह ताला शैतान खे पावर ॾिनो। हाणे अकेलो त हर वटि कोन थो पहुचे, हुनजो औलाद आहे। पोइ हाणे उहो कीअं अलाह ॾिनो अथसि, किथां आंदो अथसि, या अलाह हुननि खे उहा फ़ौज ॾेई छॾी आहे हिकु ॼणनि जिन्हनि जी, उहे हर वक़्तु मौजूदु रहनि था। हाणे मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾसियां। मूंसां कल्ह हिकिड़ो ज़ाती वाक़ियो छा आहे त मुंहिंजा पासपोर्ट आहिनि, उहे असां कैनेडा जे वीज़ा लाइ मां ई अप्लाई कयो। मां पासपोर्ट जेके आहिनि से कागज़ में लिफ़ाए विझी रखिया। कल्ह जो मां 2 प्रोग्राम जेके कया आहिनि, इन्हीअ ते इन्हनि जिन्हनि खे चिड़ लॻंदी आहे। इन्हनि छा कयो, मुंहिंजा पासपोर्ट गुम करे छॾियऊं। ऐं आख़िर हणी बीठासीं, ॻोल्हियो न लधो। पोइ मूं आयतल कुर्सी हिकिड़ो पढ़ियो, बसि
वरी बसि कयमि कलाक ॿिनि खां जो ॾिसां त किताबनि जे विच में पासपोर्ट, हालांकि हिननि किताबनि खे 100 दफ़ा ॾिठोसीं पर ताक़त हिननि खे कान्हे। हिननि रुॻो मूंसां साड़ इन लाइ रखियो जो हींअर मां हे प्रोग्राम कयां थो न, इन ते हिननि खे साड़ थो थिए। ऐं ख़ासि तौरु अॼु जेको मुंहिंजो प्रोग्राम खे ख़बर हुई त हे असांजूं ॻाल्हियूं कंदो माण्हू, थी सघे थो माण्हू सिखी वेंदा, न कंदा। हाणे अचो वठूं था इन ते। हाणे आहिनि त आख़िर इन्हनि खे जेको पावर मिलियो आहे, इहो पावर इहो आहे त असीं हिननि खे रोकींदासीं त जन्नत में न वञनि, जहन्नम में वञनि। ॿुधो क़ुर छा थो चए। अलाह ताला फरमाए थो, इन शैतान लकुम अदूवन, चई शैतान तव्हांजो दुश्मन आहे। हिन पावर वरिता आहिनि अलाह खां तव्हांखे जन्नत खां रोकण जे लाइ, लेकिन अलाह ताला हिन जे पावरनि खे न्यूट्रलाइज़ थो करे क़ुर ॾेई। जे थी सघे थो जेकॾहिं हिन शैतान खे पावर न हुजनि त अलाह क़ुर बि कोन ॾिए या पोइ को ॿियो सिस्टम ॾिए असांखे। लेकिन हीउ ॾिनो अथसि इन जीअं हिकिड़ी बीमारीअ जी गोरी हूंदी आहे जंहिंखे छा चए थो त सुती जा सूर जी ई सा हुई उन्हनि वटि, तोमे का घटि न त हूअ त साल का सूर जा, हे सुती आहे सूरनि जी। त रब चए थो इन शैतान लकुम अदूवन फतखिज़ू अदूआ, तव्हां बि हुन सां दुश्मनी रखो। छाजे लाइ हिन असां सां दुश्मनी थो करे? हिन अलाह खे चैलेंज ॾेई आयो आहे, इनमा यदउ हिज़बहू, इहो चाहे थो तव्हांजे टोलनि खे लियकूनू मिन असहाबि सईद, जहन्नम में वञो ऐं हीउ कामयाबु थिए। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए थो छॾियां, मिसाल तौरु हिकिड़ियूं मशीनूं आहिनि, हिकिड़ी माण्हू मशीन ठाही आहे त साईं हीअ जेका मशीन आहे न, इहा 100 किलोमीटर हली वेंदी पंधु करे। त हुननि चयो बसि असांखे करे ॾेखार। साईं हिन छा कयो जो 100 मशीनूं ठाहियईं ऐं 100 ई मशीननि खे छॾियईं त ॾिसूं कजो वञनि। सम्झो त 90 मशीनूं कोन करे सघियूं, 10 पहुची वयूं 100 किलोमीटर। त मानी डिज़ाइन सही आहे, हुन में थोरो डिफेक्ट डिज़ाइन। त जन्नत में जेकॾहिं हिकिड़ो शख़्स बि हलियो वियो न इंसानु, तॾहिं बि अलाह खटियो, शैतान हारायो। तंहिंजे करे अलाह फरमाए थो इहो था कनि। हाणे छा आहे त शैतान जेको आहे, वकाल शैतान लम्मा कुज़ियल अमर, शैतान छा आहे त हिकिड़ो सीन थो ॾिसे अलाह। इहे सभु सीन थींदा, माना हिकिड़ा माण्हू जहन्नम में था वञनि। हाणे ग्रुपनि जो ग्रुप जहन्नम में, त हे रस्ते ते बीठो आहे, हे बि ॿधो बीठो आहे, हिनखे बि हाणे जहन्नम में मोकिलीनि था। त हिनखे जो ॾिसंदा त माण्हू सुञाणींदा त छा कंदा, जो हिनजी कोशिशि कंदा त हिन ते अटैक कनि या हिनखे गारियूं ॾियनि या तुकूं हणनि वग़ैरह वग़ैरह। त हिन जी गुफ़्तगू थी ओॾी महिल शैतान सां थिए उन्हनि जहन्नमनि जी जेके जहन्नम वञा ताईं सम्झंदा त हिन असांखे गुमराह कयो। हाणे अलाह ताला जे क़ुर में त ॻाल्हियूं चवनि, हाणे जेकॾहिं तव्हां न ॿुधंदव त पोइ इहा सीन थींदी उन्हनि सां जेके नथा ॿुधनि क़ुर खे। चए थो वकाल शैतान लम्मा कुज़ियल अमर, माना जॾहिं वीज़ाऊं विराइजी वेंदियूं जहन्नम रस्ते ते मिलंदुसि, चवंदो इन अलाह वादकुम वादल हक़, अड़े चरियो अलाह जेके तव्हां सां वाइदा कया हुआ न इहे सच हुआ, वादुकुम वख़लफ़्तुकुम, ऐं मां जेके तव्हां सां वाइदा कया सभु कूड़ा आहे, माण्हू तव्हां फिरी वियुसि। त इन ते माण्हू चवनि त तो जेको सो अच्छा त पोइ तूं वञ न जहन्नम में, असां छो था वञूं? त वरी जवाब में छा थो चवे, चवंदो ॾिसो वमा कान अली अलैकुम मिन सुल्तान, चए थो ॾिसो मूं तव्हां सां फिज़िकल ज़ोरी कान कई, या तूं मस्जिद में निमाज़ बि पढ़ण में त मूं तव्हांखे टंग खां कोन पकड़ियो, इला मां छा कयो अन दऊ तुकुम, मां तव्हांखे आइडिया ॾिनी, फस्ट जब तुमली, तव्हां मुंहिंजी आइडिया क़बूल कई। ॻाल्हि आहे त आइडिया चए थो मां तव्हांखे ॾिनी, तव्हां न क़बूल कयो आहे, तव्हां इन लाइ अंधा थी वियो जो तव्हां वटि इलाजु कोन हो। इलाजु तव्हां वटि हुजे हा, तव्हां पंहिंजी जे बंगाली आहियो त हिन क़ुर खे बंगालीअ में पढ़ो त अलाह हिन में कहिड़ियूं सुतियूं ॾसियूं, कहिड़ो इलाजु ॾसियो आहे। हाणे जेकॾहिं तव्हां रुॻो वठंदव हिनजी तिलावत पिया कंदा वठंदव त अलाह जी ॻाल्हि त कान पहुचंदी, तव्हांखे तिलावत जो सवाबु मिलंदो, लेकिन न सम्झण जो गुनाह उन खां 1000 दफ़ा वधीक आहे। ताराज़ी थी लॻे न। त चए थो इला अन दऊ तुकुम फस्त जब तुमली, मां तव्हांखे आइडिया ॾिनी, तव्हां उन ते हली वियो, फला तलूमूनी, चए थो हाणे मूंखे गारगन न कयो, थुकूं न हणो मूंखे, परते थियो, पोइ लूमूं अनफुसूं, पाण खे कुटियो, पंहिंजो तव्हांजो पंहिंजो ॾोह आहे। ऐं चए थो मां अना बि मुसरिख़ुकुम, न को हाणे मां तव्हांखे इन अज़ाब खां बचाईंदुसि, व मां अंतुम बि मुसरिख़ी, ऐं न को तव्हां मूंखे बचाईंदो। बाक़ी चई हिकिड़ी कन खोले ॿुधो, इन्नी कफ़रतु बिमा अशरकतुमूनी मिन क़बल, चए थो तव्हांजो वॾो गुनाह जो रब सां शिरक कयव। जॾहिं तव्हांखे अलाह ताला चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, जॾहिं चवंदा हुओ त इन माना छा आहे? ला इलाहा इल्लल्लाह माना सभु कमु अलाह अकेलो थो करे, ला इलाहा इल्लल्लाह माना सॼो प्रॉपर्टी अलाह जी आहे,
अलाह जी प्रॉपर्टी को बि खणी कोन थो ॾेई सघे। इन जो मिसाल ॾिबो आहे त ऐं अलाह ताला चए थो मुंहिंजी शइ खां मुंहिंजी तारीफ़ कयो। इन ते हू अलाह ताला वेसारो आहे, कावड़ थो करे त मूंसां ॾिया मां, तव्हां ईअं न चओ त फलाणे जे करे मिली आहे, फलाणे मूंखे ॾिनी आहे, नेवर ईअं चओ। इन ते कावड़ थो करे। इन जो मिसाल ईअं आहे त हिकिड़ी माई आहे, तमामु सुहिणी आहे, वाह जा कपिड़ा थी पाए, मेकअप ज़बरदस्ती करे, मुड़ुस जी ख़िदमत थी करे, ऐं उन खे जेको आहे सो खाराए पियारे थी, लेकिन हुन में हिकिड़ो ऐब आहे त हिकिड़े ॿिए माण्हूअ सां हुनजो तइलुकात आहिनि। मूंखे ॿुधाए जे मुड़ुसु ॾिस मूंखे ख़बर पवंदी त हिन जो ॿिए सां त तुंहिंजा कपिड़ा वणंदुसि, उनजो मेकअप वणंदुसि, उनजो खाधो वणंदुसि, पोइ जेकॾहिं उहा माई चए छो चिड़ छो थो करी, हो बि त तुंहिंजो घाटो यार आहे, क़बूल कंदो? या चएसि तुंहिंजो पाण जो रत जो भाउ आहे, क़बूल कंदो? त अलाह ताला बि ईअं चवण त साईं हे तुंहिंजो ओलिया औला, बसि मां हिन खे चयो, इहो अलाह खे इहे क़बूल कोन्हनि। त चवनि थो शैतान त इनी कफ़रत बि मां अशरक तुमूनी मिन क़बूल, त मुंहिंजे चवण ते जेको तव्हां रब सां शिरक कयो मां कोन कयो, छो त आउं त अलाह खे ॼाणा थो, मां अर्श तां हेठि लथो आहियां, मूंखे ख़बर आहे सभु मुंहिंजे हथ में, मां रुॻो तव्हांखे ठगी कंदोसि, न वञो हिननि ते वञी घुरो, हे वरी तव्हांखे कमु कयो, शिरक तव्हां कयो। इन ज़ालिमीन, ऐं जिन बि शिरक कयो आहे लहुम अज़ाबुन अलीम, तव्हां पादर वाह जा खाईंदव वञी जहन्नम में। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त तव्हांजा जेके कम आहिनि मूंसां आहिनि, प्रॉपर्टी सॼी मुंहिंजी आहे, ओ सरेह जो दाणो बि चवंदो मुंहिंजो आहे, इहो कंहिंजो कोन्हे। तंहिंजे करे वकाल रब्बुकुम, अलाह ताला चए थो त तव्हांजे रब इहो ऐलान करायो आहे, अदऊनी अस्तजिब लकुम, मूंखां घुरो मां तव्हांजी दुआ क़बूल कंदुसि। इन लज़ीन यस्तकबिरून अन इबादती, जेके तकबुर करे मूंखां नथा घुरनि, तकबुर था कनि, ठीकु आहे फलाणो मुंहिंजो कमु कंदो, मुंहिंजो साईं आहे, हे पीर आहे, इहे सभु कम मुंहिंजो कंदो, अलाह खां घुरंदा ई कोन, न को अलाह जी निमाज़ पढ़े, इहो तकबुर आहे। त इन लज़ीन यस्तकबिरून अन इबादती, जेके मुंहिंजे इबादत खां तकबुर कंदा, हिते इबादी माना आहे घुरणु, अदुआ मुख़ल इबादा, हे तव्हांखे मां हदीस ॾेखारियां थो, नबी साईं फरमायो दुआ मुख़ल इबादा, हे जेको घुरणु आहे न असुल इबादत जो मग़ज़ ई इहो आहे। असां त चऊं निमाज़ इबादत आहे, रोज़ो इबादत आहे, बाक़ी घुरणु जंहिंखां वणे तंहिंखां घुरूं, न, इहो जेको घुरणु आहे न इहो इन सभिनी इबादत जो मग़ज़ ई उहो आहे। हाणे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू सजदो करे कंहिं क़बर ॾे या कंहिं पीर खे सजदो करे, जेरे खे, मोल खे, त चइबो त बाबा तूं शिरक थो करीं, बाबा इहा घटि शिरक आहे। घुरणु जेको आहे वॾे में छो त पाण सलाह सां फरमाए दुआ मुख़ल इबादा, दुआ इबादत जो मग़ज़ आहे, असल में इबादत आहे ई दुआ। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो त जेकॾहिं मूंखां तकबुर कंदा सयदखुलून जहन्नम दाख़िलीन, इन्हनि खे बेइज़्तो करे इनखे जहन्नम में मां ज़रूरु दाख़िल कंदुसि। तंहिंजे करे हींअर ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ गॾु रहिजो, पंहिंजो कमुकारु कयो, पंहिंजो ॿुधो वेही, ऐं जेको आहे सो इनशा अलाह ताला हिकु आयत क़ुर जी जेको तव्हांखे मां ॿुधायां थो, तव्हां माना सां ॿुधो था त इन जो अजुर सॼे राति तहजद पढ़ण खां वधीक। भलीकार भलीकार, वरी ॿिए सेक्टर में भलीकार, गॾु आहियूं। अलाह ताला तव्हांखे दिलि में इनशा अलाह ताला अलाह सम्झ अता फ़रमाईंदो, जेका मां ॻाल्हि कयां थो तव्हांजे दिलि में पथर वांगुरु लीक थी वञे त वरी इहा तव्हां ग़लती न कयो। अलाह छा थो चए, हाणे ॿुधायो। तव्हांखे उन सुहिणी ज़ाल जो मिसाल ॾिननि, मुड़ुसु सहंदो कोन सहंदो, तलाक ॾेई छॾींदुसि, घर मां कढी छॾींदुसि, जेकॾहिं घणा त अलाए छा था कनि। तंहिंजे करे अलाह ताला बि एॾो ई कावड़ करे थो इन मामले में। छा थो चवे सूरतुल शूरा, औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, फला तदउ मअल्लाहि इलाहन आख़र, अलाह सां गॾु कंहिंखे बि न पुकारियो, ऐं जे इहो कमु कंदव फतकून मिनल मुअज़्ज़िबीन, त पोइ तव्हांखे अज़ाब ॾियण वारनि में मां शामिलु कंदुसि, छो त मां इहो बर्दाश्त कोन थो कयां। शाह लतीफ़ छा थो चवे, शाह लतीफ़ इहा ॻाल्हि थो करे न, चए थो ॾातार ऐं मङणे कोन वसीलो विच, ॾातार ऐं मङणे कोन वसीलो विच, चए थो अलाह जे विच में ॿियो टियों माण्हू न विझो, केरु बि हुजे। तंहिंजे करे हिकिड़ी मुड़ुस ऐं ज़ाल जे विच ते ॿियो माण्हू कोन पवंदो, चाहे हुनजो भाउ हुजे, चाहे हुनजो यार हुजे घाटो। ॾातार ऐं मङणे कोन वसीलो विच, अखियूं
से धार जिन सां पसी पिरीअ के तुंहिंजी रब ॾे नज़र हुजे, ॿिए ॾे कीन निहार। घणो रीसारा सुपरी, रब रीसारे जो मतिलबु छा आहे? कावड़ थो करे, साड़ थो करे त इहो मूंसां गॾु हिनखे छाजे लाइ थो घुरे? ॾियां मां थो, छो थो चवे त हिन मूंखे ॾियारियो आहे? तंहिंजे करे शाह लतीफ़ ॾिसो न, अलाह जो वली त इहे ई कमु कंदा न। हाणे ॿुधाए त शाह लतीफ़ हिननि खे चयो आहे त तव्हां मूं वटि मुंहिंजे मथां अचे शिरक कयो, हो त इहा ॻाल्हि थो करे त ॾातार ऐं मङणे कोन वसीलो विझ। पर छा आहे, चए थो वधीक शाह छा चए? चए थो सभई सुभान जे कर हवाले कम थी तहक़ीक़ तस्लीम में। तहक़ीक़ तस्लीम कहिड़ी आहे? माना हितां इंफॉर्मेशन सॼी वठि, लाहे गम वहम, ऐं हिन सां तुंहिंजा गम बि लहंदा, वहम बि लहंदा। कादिर साण करम हासिलु करे हाजतूं, सभु हाजतूं तूं रब खां कर। इहो आहे न अलाह जे वलियुनि जी तालीम। वरी छा थो चवे? ॾातौर ॾुख कया पाणा मथे मङणई, मूं दर छॾियो मङणा मङी कोह ॿिया, तॾहिं तो पिया विचा विला ॾींहड़ा, तॾहिं तो पिया विचा विला ॾींहड़ा। माना मुसीबतूं इन मां तव्हां कल्ह बि ॾसियो त अमुन ईंदो ई कोन मुल्क में जेकॾहिं शिरको रहंदो, अलाह खां माण्हू न घुरंदा ऐं अलाह जे विच में ॿिया वसीला विझंदा। शाह लतीफ़ तव्हांखे छा चयो आहे? चए थो त पंहिंजो जेको सो ॾातार ऐं मङणे कोन वसीलो विच, चयईं न, किथां आंदई? हिन क़ुर मां कढियो आहे, क़ुर बि इहा ई ॻाल्हि थो करे। तंहिंजे करे ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणाए, मूं दर छॾियो मङणा मङी कोह ॿिया, तॾहिं तो पिया विचा विला ॾींहड़ा, विचा विला ॾींहड़ा माना मुसीबतूं पण। हाणे छा थियो? जॾहिं आदम अलैहिस्सलाम बीबी हवा जन्नत में आहे, हाणे शैतान पंहिंजो नाटक शुरू कयो। हाणे छा थियो? अलाह ताला हिननि खे चयो हो ॿिन्ही खे त तव्हां हिते खाओ पियो, पर हीउ जेको वणु आहे इहो इन मां तव्हां न खाइजो। हाणे उहो छाजो वणु आहे? लेकिन जेको लॻे इहो थो त छा आहे त हीअ घुमनि फिरनि पिया ऐं कपिड़ा बि कान्हनि, त हुननि खे उहो कंहिं बि शइ जो ख़्यालु ई कोन पियो आयो। लेकिन शैतान अची हिननि खे गुमराह करे ऐं उहो चयईं त थोरो खाओ। पुछऊं त छो खाऊं? चयईं त हीउ जेको वणु आहे न, इहो आबे हयात आहे, माना इन्हीअ में तव्हां मरंदव कोन, न त हे मज़ा हलिया वेंदव। सो हुननि खे गुमराह कंहिंजी अॼुकल्ह असांखे करे थो। हुननि जो वणु खाधो त अलाए कहिड़ो को केमिकल रिएक्शन जिस्म में थियो, छा थियो मूंखे ख़बर न आहे। लेकिन यकदमि हुननि खे पंहिंजे ओघड़नि जो अहसासु थियो ऐं ड्रोड़ी ऐं वणनि जा पन वॾा वॾा कटे ऐं ॿधणु लॻा। आहे न? हाणे ॿुधो क़ुर, वसवस लहुमा शैतान, शैतान हुननि खे हिकिड़ी वसवसो ऐं आइडियाऊं ॾिनी। मक़सदु छा होसि? ल युबदीअ लहुमा मां वोरीअ अनहुमा मिन सवातिमा, त जीअं हुननि जे ओघड़ में सेंस विझे या हुननि खे उघाड़ो करे। त चवेनि छा थो? पॉइंट कहिड़ी थो वञनि? मां नहा कुमा रब कुमा अनहाज़ी शजर, थी तव्हां सोचियो आहे त अलाह तव्हांखे हिन वण खाइण खां छो मना कयो आहे? मां तक़रीबन मफ़हूम तो आयो जो बयानु कयां। इला ची इन लाइ तव्हांखे मना कयो अथऊं अन तकून मलकइन, त इन जे खाइण सां तव्हां फ़रिश्ता थी वेंदव। औ तकूना मिनल ख़ालिदीन, या तव्हांजी कॾहिं मोती न ईंदो। हाणे साईं, हाणे हुननि खे जो इहा आइडिया ॾिनई त वरी छा चयव? कासम हुमा इन्नी लकुमा लमिन नासिन, कसम बि खणा, अलाह जा कसम, अलाह जो कसम थो खणा, रहमान जो हे जेके माण्हू गुमराह कंदा आहिनि न, जेके भई तावीज़ ऐं ॿियूं शयूं ॾींदा आहिनि, उहे अलाह जा नाला, अलाह अकबर, सभु कुझु अलाह करे थो, सभु अलाह कंदो, सभु कूड़ हणंदा। रुगो इन लाइ त जीअं मूंखे ॾोकड़ ॾियनि, त हुन बि कसम खयां आहिनि, इन्नी लकुमा लमिन नासिहीन, आऊं तव्हांजो ख़ैर ख़्वाह आहियां। बदल हुमा में गुरूर, ऐं हुननि खे कन्विंस करे वियो, ठगी करे, गुरूर चइबो आहे ठगी करणु। फलम्मा ज़ाक़ा शजरत, जीअं ई वणु खाधऊं, बदत लहुमा सवात हुमा, त यकदमि हुननि खे पंहिंजे ओघड़ जो अहसासु थी वियो ऐं वठी ड्रोड़िया। फ़तिफ़का यकसिफ़ान अलैहिमा वरक़िल जन, ड्रोड़ी वञी वरक़िल जन्नत, माना वण जा वरक़, जन्नत जे वणनि मां वर्क माना पना खणी वेड़ण लॻा। जीअं हिननि इहो कमु कयो, अलाह जी जेका नाफ़रमानी, त अलाह हुननि सां ऐलान ॻाल्हाइनि थो। व नादा हुमा रब हुमा, ॿिन्ही खे अलाह तो अनाउंस थो करेनि, अलम अन कुमा अन तिल कुमा शजरत, चई मूं तव्हांखे झलियो न हो त हिन वण मां न खाइजो। व अकुल कुमा, ऐं तव्हांखे मां वार्निंग बि ॾिनी हुई, इन शैतान लकुमा अदून मुबीन, शैतान तव्हांजो डिक्लेयर्ड दुश्मन आहे। चओ थो न सभिनि जे साम्हूं चयो, आदम अलैहिस्सलाम ॿुधो जॾहिं हिन चयो त मां हिननि खे न छॾींदुसि, चई जॾहिं तव्हांखे डिक्लेयर्ड दुश्मन तव्हां छा कयो?
तंहिंजे करे इहो शैतान जॾहिं हिते इहो कमु करे आहे, हिते हिन वटि पावर आहिनि, उहो मां अॼु ॾेखारियांव थो अॻिते हली। हिन जी वॾी फ़ौज आहे, उहे सभु जिन आहिनि, इहे शैतानी जिन आहिनि, इन्हनि खे पावर आहे, इहे कन में बि ॻाल्हाए सघनि था, ऐं इहे जेके शक्ल मटाए ऐं अचे धोखो ॾेई सघनि था, ऐं कूड़ा पीर इंटेलिजेंट माण्हू ज़हीननि माण्हुनि सां मिली उन्हनि खे चवंदा त तव्हां नेक थी विया हो, असीं फ़रिश्ता आहियूं, तुंहिंजी मदद कयूं था, ग़रीबनि जी हेल्प कयो। ऐं पोइ इन्हनि खे पीर ठाहे, पोइ वरी उन्हनि घरनि जूं ॻाल्हियूं उन्हनि खे अचे ॿुधाए, पोइ हू वरी उनखे करामत करे हलाए त माण्हू चवंदा साईं पहुतल आहे साईं। यादि रखो, हे क़ुर खां अलावा ॿियो को रस्तो कोन्हे, तव्हांखे कंहिं ॾे नाहे वञिणो। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त इन शैतान खां पहिरियों ई बचण जो, इन जे ग्रुप खां बचण जो हिकिड़ो तरीक़ो आहे, नंबर 1, वला ताकलू मिमा लम युज़्किर इस्मुल्लाह अलैहि व इन्नहु लफ़िस्क़। का बि अहिड़ी शइ न खाओ जंहिंजे मथां बिस्मिल्लाह न पढ़ियो वञे, छो त इहो पलीत आहे। तंहिंजे करे बकरी कोई बि बिस्मिल्लाह कबो, ढगी कोई बि बिस्मिल्लाह कबो, पाणी पीअण खां अॻु में बिस्मिल्लाह रहमान रहीम चइबो, गिरह में मानीअ में हथु विझण महिल चइबो बिस्मिल्लाह रहमान रहीम। चए थो पहिरियों त इलाजु इहो आहे, छो इन शयातीन लयूहून इला ओलियाहुम, ऐं शैतान कन में वञी ॻाल्हाइनि था पीरनि सां, कूड़नि पीरनि सां। शैतान कन में ॻाल्हाइनि था पंहिंजे यारनि सां, लियुजादिलूकुम, त तव्हां सां बहस कनि विढ़नि। इन अततुमुहुम, जे तव्हां इन्हनि जे ठगनि जे जंहिंजे जिननि वारनि पीरनि जे हथु चढ़ी वियो, इन्नकुम लमुशरिकून, त पहिरियों कुम तव्हांखे शिरक कराईंदा, ऐं बसि शिरक कयो त जहन्नम मिली वियो। तंहिंजे करे अलाह फरमाए थो कज़ालिक जअलना लिकुल नबियन अदुवन शयातीन इंस वल जिन। चए थो इहे नबियुनि ते बि शैताननि अटैक कया, तंहिंजे करे असां जेके आहिनि सो असां हर नबीअ लाइ शैतान उन्हनि बि दुश्मनी कई, ऐं उन्हनि दुश्मननि में जिन बि हुआ जेके हिन जी ज़ुरियत ई इंसान हुआ, जेके जिन्हनि जे संगत में अची विया हुआ। यूही बादुम इला बादिन, इहे हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था, जिन ई इंसान, उहे इंसान, ॿुधो क़ुर थो चवे यूही बादुम इला बादिन, हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहिनि। ज़ुख़्रुफ़ल कौल गुरूरा, पर हणनि इहे जिन उन पीर जो बि लाह था कढनि, माना उन सां कूड़ था हणनि। त तूं कूड़, पहिरियों कूड़ कहिड़ो हणंदा, चवंदा त असां फ़रिश्ता आहियूं, या कंहिं वली जेको गुज़ारे विया न वॾा वॾा नाला, उन जो चवंदा मां फलाणो आहियां, ऐं इहो कूड़ था हणनि। ऐं चवनि था त तूं हाणे अलाह ताला जो तूं हींअर नेक थी वियो आहीं, हाणे तूं पाक आहीं, तंहिंजे करे हुनखे पलीत करण जे लाइ पहिरियों मां सॼो किताबनि मां इहे शयूं करे हथ जी कोन थो ठाहियां, मूं वटि वॾा मज़मून आहिनि इन्हनि किताबनि ते, जेके माण्हू इहे पीर थी वरी तौबह कई अथनि, उन्हनि ॾसियो आहे त असांखे अचे चयूं त असीं फ़रिश्ता आहियूं, ऐं पोइ असांखे चयूं तव्हां हाणे पाक थी विया आहियो, पोइ इन्हनि खे पलीत करण लाइ चयूं निमाज़ पढ़, पर वुज़ूअ जी तोखे ज़रूरत न आहे, तूं पाक आहीं। वरी चई असांखे खणी उॾाए ऐं तवाफ़ कराईंदा हुआ हज जे मौसम में, पर अरफ़ात कोन वठी वेंदा त असांजो हज ई कोन्ह थींदो हो, छो त अरफ़ात न वियो माना हज ई कोन्ह थींदो। इहे उन्हनि सां ठगियूं करे इन्हनि खे करे पोइ उन माण्हुनि में शिरक फैलाईंदा, तावीज़ लिखी ॾियणु, हीअं करणु, सॼो ॻाल्हि। तंहिंजे करे अलाह फरमाए थो वलव शाह रब्बुक मा फ़अलू, अलाह चए थो जेकॾहिं मां चाहियां त इन जो पावर खसे छॾियां, कोन करां, पर अलाह चए थो जन्नत मूं एॾी ठाही आहे वॾी, आऊं त तव्हांखे आज़माईंदुसि, फ़ज़रहुम, तव्हां हिननि खे छॾे ॾियो, पोइ मां यफ़्तरून, जेको कूड़ हणनि था, इन खां तव्हां बची वञो। लेकिन जेके माण्हू अलाह जे हिन क़ुर खे नथा पढ़नि, अलाह चए थो पोइ इन्हनि माण्हुनि जे लाइ वली तस्ग़ा इलैहि अफ़ीदतुल लज़ीन ला युमिनून बिल आख़िरत, पोइ अहिड़नि माण्हुनि जी दिलि खे अलाह इन्हनि जे तरफ़ माइल करे थो छॾे, जेके आख़िरत ते यकीन नथा रखनि। वली यरदू, ऐं भली हिन सां राज़ी रहनि, वली यख़्तरिफ़ू माहूं मुख़्तलिफ़ून, त भली इहे कूड़ ठाहिनि जेके ठाहिनि था। हाणे थो सुवाल पैदा थिए त अलाह थो चए जॾहिं तव्हां हिन क़ुर खे न पढ़ंदव त पोइ त अलाह खे कावड़ थी अचे न, पोइ त अलाह चए थो त पोइ मां तव्हां जॾहिं मुंहिंजी ॻाल्हि नथा ॿुधो त इहा वॾे में वॾो गुनाह इहो आहे, कलाम अलाह माना अलाह ताला ॻाल्हाए थो। चङो, ब्रेक वठी वरी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूल करीम।
हाणे हिन में जेके आख़िरी आयत तव्हांखे ॿुधाई अथनि त लितस्गा इलैहि अफ़िदतुल लज़ीना ला युमिनून बिल आख़िरा वल यरदू वल यख्तरिफ़ू मा हुम मुख़्तलिफ़ून। इहे जेके लफ़्ज़ आहिनि यख्तरिफ़ून जी माना मुंहिंजे ज़हन मां निकिरी वई आहे। इहे जेके शैतान आहिनि हर माण्हूअ जे मथां लहंदा या पीर कंदा या उहो चूंडींदा। जीअं मूं तव्हांखे कल्ह बि ॾसियो त हिन दुनिया में के माण्हू खाण वांगुरु सोन ऐं चांदी आहिनि, जे क़ुर पढ़ंदा त अलाह जा शींहं थींदा, दुनिया में ख़ैरु फैलाईंदा, ज़ालिमनि खे रोकींदा, मज़लूमनि जी मदद कंदा। पर जे इहे सोना चांदीअ वारा इंसान चढ़ी विया शैतान जे हथु त इहे वॾा चोर थींदा, इहे सियासत में ईंदा, पैसा खाईंदा, रोडनि जा पैसा खाईंदा ऐं हद खां वधीक गुनाहगार थींदा इहे माण्हू। हाणे इहे जेके आहे अलाह तंहिंजे करे हर कंहिं माण्हू, पर इहो शैतान जंहिंसां मिली, जंहिंखे कूड़ो पीर करे थो, जंहिंसां जिन शामिलु थियनि था, उहे हर कंहिं माण्हू खे हू ॻोल्हींदा आहिनि मोस्ट इंटेलिजेंट पर्सन। लेकिन उन माण्हूअ में अलाह ॾसियो आहे त कंहिंखे पीर कंदा, कंहिंजे मथां लहंदा। ॿुधो, हल उनबिकुम, अलाह थो चवे, हे क़ुर जी आयत आहे, हल उनबिकुम माना चए थो मां तव्हांखे ॿुधायां, अला मन तनज़ुल शयातीन, त शैतान कंहिंसां कॉन्टेक्ट कनि था। तनज़ुल अला कुल अफ़ाकिन असीम, इहे कॉन्टेक्ट कंदा कंहिंसां जंहिंमें ॿ ॻाल्हियूं हुजनि। अफ़ाकिन माना टाप जो कूड़ो, कूड़ो माण्हू ज़हीन हूंदो अथव, जंहिंखे आदतनि कूड़ो, हर वक़्तु कूड़ो ॻाल्हाईंदो, पोइ पकड़ बसि न, अड़े तो त हीअं चयो, ठगा जो कंदो, अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाए वेंदो जो पाण खे छॾाए वेंदो, माना एॾो ज़हीन आहे। असीम जो मतिलबु आहे त क़ुर सां कॾहिं बि तालुक़ु न रखंदो। जॾहिं क़ुर खे तालुक़ु न रखंदो त हिन जूं ॿियूं इबादतूं बि कम जूं कोन्हनि, तंहिंजे करे इहो गुनाहगार हूंदो। इन ते इहे शैतान जेके आहिनि से लहनि था। हे हिकिड़ो जेको हिन में अचे थो त अलामा मुहम्मद बिन फरमाए थो त इहे जेके कूड़ा पीर थियनि था न, त इहे आहिनि जिन जा शैतान इन्हनि सां ॻाल्हाईंदा आहिनि। माण्हू चवनि था त हिननि वटि करामत आहे, ऐं शैतानी जिन हिन सां मुखातिब थींदा आहिनि, ऐं उहे माण्हुनि जा हवाल उनखे अचे ॿुधाईंदा आहिनि, ऐं पोइ हिनखे कॾहिं हवा में खणंदा, कॾहिं उनखे कंदा, त जीअं माण्हू चवनि त हे करामत ऐं वली अल्लाह आहे। ऐं ही अहिड़ा आहिनि इहे पीर कूड़ा हरामी जो कॾहिं कॾहिं मुस्लमान जे ख़िलाफ़ु जेके काफ़रनि जी मदद कनि था, ऐं इहे मुशरिकनि जे बाद, ऐं पोइ इन्हनि खे ट्रेन कनि था। जेकॾहिं इहो पीर मरण जहिड़ो मरण त थींदो न, पोइ पंहिंजे पुट खे ट्रेन था कनि। पोइ हिनखे छा कंदा, हे ॾिसो, हे हर मज़हब में आहिनि। हाणे हिन नंढड़े ॿार खे जिन मथे खणी ऐं जेको सो ट्रेन था कनि त जीअं बैलेंस कीअं करे, हे जिन खयों अथसि हिननि खे। वरी ईसाइनि में वरी हे आहे चाकू मथे थी आहे ॿरे पिए थो, इहा कनि था। हे चीननि में बि इन्हनि खे जिन जेके हवा में उॾाइनि था, असांजे माण्हुनि खे बि इहे खणी वञनि था, ऐं हिननि खे वरी ॿियनि मज़हबनि खे बैलेंस करणु सेखारीनि था। त इहे जेके आहिनि से ॾिसो, ही बि जेको आहे सो बाल खे हवा में झलियो बीठो आहे, त हे वरी उन मुल्क, त हर मज़हब में ॾिसो न, हर मज़हब में नेक किताब बि आहिनि, बाइबल बि आहे, उन में बि कई आहिनि अलाह जूं ॻाल्हियूं। 50-60% त क़ुर वारियूं थी सघे थो त उन्हनि में बि को इन ते हली अलाह हुन सां राज़ी थिए, मूंखे न आहे ख़बर। लेकिन इन्हनि खे बि ख़राबु करण जे लाइ हर हंधि इहे जिन इहे कनि था। हाणे अचो त असांखे कीअं ख़बर पए त हीउ पीर कूड़ो आहे या सचो आहे? छो त सचा बि त वली अलाह जा आहिनि न, पर उहे इहे कम कोन कंदा आहिनि। अलाह जो वली ॼण तव्हांखे हाणे उन जूं कुझु निशानियूं आहिनि जेके सचा अलाह जा वली आहिनि। अचो त कढूं उन जूं निशानियूं। नंबर 1, पहिरीं निशानी, इहे सभु निशानियूं किथां मिलियूं? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटां। नंबर 1, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, फमन रग़िबन सुन्नती फलैसा मिन्नी। सभ खां पहिरियों ई त वलीउल्लाह जी निशानी आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते हलंदो, नबी साईं जे सुन्नत ते हलंदो, जेको उन सुन्नत ते नथो हले उहो असां न। सभु माना बिल्कुलु हू ईअं कंदो जीअं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो आहे। अच्छा, ॿी निशानी त ही हिकिड़ो आम माना कपिड़ा अहिड़ा पाईंदो जीअं आम माण्हू पाईंदा आहिनि, ऐं कूड़ो पीर जेको जिननि वारो उहो वरी पटका पाईंदो, वरी साईं साओ पटको थुल्हो, ॻिचीअ में घंटो, वरी कपिड़ो, वरी वेहंदो हीअं तख़्त वांगुरु। ॿुधो छा थियो, ही हदीस ॿुधो, पंहिंजो फरमाए थो इब्न मालिक त बैनमा नहुं जुलूस, हाणे मां माना थो कयां, चए थो त असां मस्जिद में वेठा हुआसीं त हिकिड़ो शख़्स उठ ते आयो, अनाउफ़िल मस्जिद, उठ खे गोॾो ॿधईंसि। अच्छा,
सुम अकल हू हुनजो गोॾो ॿधई सुम काल लहुम अंदरि अची निहारे सभिनी खे जंहिंमें रसूल सलाम वेठो हो त न कपिड़नि मां सुञाणे पियो सघे न कंहिं तख़्त ते वेठल हो ईअं रसूल सलाम साहिब ने वेठो हो जो कोन सुञाणे सघो त पुछेनि थो अयुकुम मुहम्मदुन व रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई तव्हां में नबी केरु आहे पर जे कूड़ो पीर हुजे वेठे ईअं त उहो त हीअं पटको अचण वारा माण्हू पहिरीं वञी पवंदा त चवणु लॻा फ़कालू हाज़ा रजुल अबियद मुतकी चई हीअ आहे अछे रंग जो जेको टेकरी वेठो आहे माना त अलाह जे वलीअ जी ॿी निशानी आहे त कपिड़नि मां लटनि मां टेगर मां पेरनि दॿाइण मां उॼण हणण मां माण्हू कोन सुञाणींदा हू आम इंसानु हूंदो जो रसूल सलाह वसलम खे बि कोन सुञाणे सघिया ॿी निशानी इहा आहे निशानी अलाह जे वलीअ जी। नंबर 3 हदीस शरीफ़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे खाधो खुटी वियो बुख पियो कया पोइ कंहिंखां घुरायईं प्यालो खीर जो सो पहिरीं त सभिनी खे पीआरी पाण कोन पीतऊं सभिनी पीतो जॾहिं पोइ उन खां पोइ जेको आहे सो हज़रत अबू हुरैरा खे चयईं काल खुदि शरब पोइ हज़रत अबू हुरैरा खे चयईं वेही पी तूं पी पोइ हुन पीतो चयईं वरी पी चए थो चवंदो रहियो जो आख़िर कुल त ला वल्लज़ी बअसक बिल हक़ अलाह जा रसूल तोखे अलाह हक़ सां नाज़िल कयो आहे मां अॼु लहू मसल कनि हाणे मूंखे पेट में जाइ कान्हे त चईंसि काल फ़अरी चई हाणे हेॾे कर मूंखे प्यालो चए थो मूं हुनखे ॾिनो ऐं फ़हम्दुलिल्लाह चई अल्हम्दुलिल्लाह ऐं चई बिस्मिल्लाह रहमान रहीम ऐं जेको बचियल हो पाण पी छॾियईं 70 साहबा जो ओभर वरी हज़रत अबू हुरैरा पीतो आख़िर में पाण पीतऊं इहो आहे अलाह जो वली ऐं इहो बिल्कुलु ईअं आहे ऐं मके मुकरमा में 9 साल रहियुसि उते मां जंहिं उस्ताद वटि दीन जी तइलीम हासिलु कंदो हुउसि तमामु इहे उन में उहे ख़ासियतूं जेके ॿुधो था असांखे 3 4 6 7 ॼणा हुआसीं इन वटि पढ़ंदा हुआसीं मां इंजीनियर हुउसि ॾींहं जो कमु कंदो शाम जो असर खां पोइ हिन सां वेहंदो हुउसि सिखंदुसि अरबी बि कमु असांखे चईं हलो मां तव्हांजे घर जी दावत थो कयां सो राति जो घर वियासीं त हाणे असांजे 6 7 3 5 या 6 हीअं वेठा आहियूं हीअं प्लेटूं रखियईं ऐं हीअं बोड़ कढी असांजी प्लेट में विझंदो वियो ऐं मानी ॾिनई पाण चुप करे वेठो आहे चईं खाओ मूं चयो साईं आप खाएं चई नहीं तव्हां खाओ जॾहिं खाई बसि कईसीं त पंहिंजी प्लेट कढियईं असां सभिनी जो जेको बचियल बोड़ हो उहो हीअं करे पंहिंजी प्लेट में थोरो ॿियो नओं विझी ऐं खाइणु शुरू थियो चईं इहा आहे नबी करीम सलाह जी सुन्नत इहा आहे अलाह जे वलीअ जी निशानी। ऐं चौथी निशानी त मां कसब रजुल कसबन अतियब मिन अमल यदी चए थो हिकिड़े इंसान जी वॾी निशानी आहे त हू पंहिंजो हलाल कमाई कंदो चंदनि ते कोन वेहंदो ऐं जेको सो उहो उन मां कमाईअ मां पंहिंजे पाण बि खाईंदो घर खे खाराईंदो ऐं जेकॾहिं कंहिं खादम खे ॾींदो त इहो बि हुनजो सदको आहे याने अलाह जे वलीअ जी निशानी आहे त को न को ज़रूरु कमु कंदो ऐं मूं तव्हांखे चयो आहे त मां जेके बि वॾा वॾा आलिम उलमा गुज़रिया आहिनि इमाम गुज़रिया आहिनि मां इन जी हिस्ट्री कढी आहे हर को न को कमु कंदो हो ईअं कोन त कुर्सीअ ते वेठो आहे माण्हू अचे पेरनि ते चंदो ॾेई वञनि साईं हे तव्हांखे ॾंद थो ॾियां साईं मां हेतिरो थो कयां साईं हीअं थो कयां न पहिरियों शर्त आहे त हीउ को न को कमु कंदो हुजे रसूल ॿकरियूं चारियूं आहे रसूल ॿियो वापारु कयो आहे त फरमायूं त जेको रसूल फरमायो त मां कसब रजुल कसबन अतियमिन अमल यदई चए थो पहिरीं सभिनी मां हुनजो कमाई बहितरीन जेको हथ जो कमु करे माना वाढो थिए कमु करे ऐं जेकॾहिं उन खां पोइ 5 निशानी जेका आहे उहा आहे त बीबी आयशा रज़ी अलाह ताला फरमाए थी त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यस न फ़ी बेतई काल त कान यकून फ़ी महिनत अहली चए थो घर में मूंखे कमुकार में हथु विझराईंदो हो घर में मूंखे हेल्प कंदो हो घर जे कमनि में पर जॾहिं निमाज़ टाइम थींदी पोइ हलियो वेंदो पोइ कोन सुञाणंदो ऐं उन खां पोइ ॿी आहे त नौकरनि सां सुठो हलणु चई त हिकिड़ो शख़्स आयो हे हदीस शरीफ़ आहे जा रजुलन इला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़काल या रसूल कम नाफ़ू अनिल ख़ादिम चईं इहे नौकर आहिनि पोइ असांखे चिड़ ॾियारीनि था पोइ असीं चिड़ खाऊं था भला ॿुधाए सही घणा दफ़ा चिड़ खाऊं फ़समत सुम आद अलही कलाम त नबी साईं जवाबु कोन ॾिनो वरी इहो सुवालु पुछईं त पोइ छा थो चए थो त काल आफ़ू अनू कुल योमिन सभई मरा
चए थो नौकर ते 24 कलाकनि में 70 दफ़ा चिड़ दॿाए वञ। इहो आहे अलाह जे वलियुनि जूं निशानियूं। जे इहे कंहिं में आहिनि अलाह जो वली आहे ऐं उन वटि वञी चयोसि अलाह लाइ मुंहिंजी दुआ घुरजाइज़ आहे। पर जे उहो वली गुज़ारे वञे त हाणे छो त हिन जो रूह जन्नत में पहुची वियो आहे, उते पखीअ में घुमे फिरे पिए थो, क़बर में आहे ई कोन, ॿुधंदो कोन, तंहिंजे करे बेकार आहे। जहिड़ो आहे त तव्हां वञी सघो था। हलो जी, ब्रेक वठूं था, इनशा अलाह ताला वरी अॻिते प्रोग्राम खे जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼु तव्हांखे मौज़ू ॿुधायमि। मौज़ू आहे त जन्नत में 3 वॾियूं रकावटूं कहिड़ियूं आहिनि। हाणे हिकिड़ी त रकावट आहे शैतान जी, जिन, ऐं ॿिया आहे कूड़ा पीर। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त मन अता अर्राफ़न, जेकॾहिं अहिड़े कूड़े पीर ॾे वियो जंहिंजूं निशानियूं ॿुधायूं तमामु, उहे 5 ई निशानियूं हुन में हूंदियूं कोन। फसालो शयूं, ऐं उन खां वञी का शइ घुरियईं त मूंखे फलाणो कमु कराए ॾे या फलाणो, लम तुक़बल लहू सलातुन अरबईन लैला, पोइ चाहे उन जे ॻाल्हि ते हले न हले, रुॻो उन जी विज़िट करण जे करे 40 ॾींहं जी निमाज़ क़बूल कान पवंदी उन माण्हूअ खे। ॾियो मुंहुं। हाणे जेको इहो शैतानी जिन आहिनि न, इनखे वॾो पावर आहे। इहे इंसानी शिकिल इख़्तियार कंदा। कॾहिं तव्हांजी दोस्त जी शिकिल इख़्तियार करे तव्हां सां अचे वेहंदो, तव्हां चवंदो त मुंहिंजो दोस्त मूं सां ॻाल्हाए, लेकिन हक़ीक़त में उन वक़्तु उहो शैतानी जिन तव्हांजे दोस्त जी शिकिल इख़्तियार करे हाणे तव्हांखे ख़राबु कंदो। अहिड़ियूं पॉइंटूं हणी वेंदव जो बसि पोइ तव्हां शिरक में पइजी वेंदव। ख़ासि तौर इहो शैतानी जिन, इहे जेके तक़रीरूं कंदा आहिनि, जॾहिं मजलिसूं थियनि, उन्हनि में बि दाख़िल थिए थो। कंहिं फरमायो जेको आहे सो अन आमिर बिन अब्दउ काल काल अब्दुल्लाह, अलाह जो रसूल फरमायो इन शैतान यतमसल फी सूरत रजुल, कॾहिं कॾहिं शैतान इंसानी कंहिं बुज़ुर्ग जी शख़्सियत इख़्तियार कंदो आहे। पोइ याती क़ौम, पोइ कंहिं मजलिस में ईंदो, कंहिं जलसे में ईंदो, पोइ इहो हदसियूं बे हदीसिल मिनल कज़िब, पोइ तक़ीर करे सभु कूड़ हणंदो। नबी साईं हीअं फरमायो आहे, अलाह जो रसूल हीअं फरमायो आहे, माण्हुनि खे सफ़ा चरियो करे छॾींदो, अहिड़ी तक़ीर कंदो। ऐं जेको आहे सो पोइ जॾहिं जलसो ख़तमु थींदो फ़यतफ़रक़ून, पोइ जॾहिं इहो जलसो ख़तमु थी वेंदो, पोइ यकू रजुल, पोइ जेके माण्हू उतां निकिता न ॿाहिरि, पोइ ॿिए खे वञी चवंदो यार हिकिड़ो शख़्स आयो, अर रजुल मिनहुम समेत रजुलन, चए थो हुनजो वाह जूं ॻाल्हियूं ॿुधमि, ऐं हुनखे ॿुधाईंदो ॻाल्हियूं। पुछंदुसि त केरु हो? चए थो आरिफ़ वजहू, चए थो चहिरे में त मां सुञाणी ॾिसां, वला अदरी मस नाले जी मूंखे ख़बर कान्हे, पोइ हुनजूं कूड़ियूं ॻाल्हियूं फैलाईंदो। छो नाले जी ख़बर न त हो जिन हो, इंसानी शिकिल इख़्तियारी। ऐं फरमाए केरु थो, इहा सही मुस्लिम जी हदीस आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थो फरमाए हे ईअं थींदो तव्हां सां। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां वटि हीउ इल्मु न आहे त सटिजी वेंदा माण्हू, सटिजी जलसनि जे तक़ीरूं ॿुधी, ख़ासि तौर यूट्यूबियनि ते इहे जेके ॻाल्हियूं कनि था, इन्हनि खां बि कोशिशि करे परे थियो। छाकाणि हा बाक़ी हिन जो इल्मु हासिलु कयो, वरी सभु कंहिंखे ॿुधो, तव्हांखे सभु ठगनि जी ख़बर पइजी वेंदी। उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो त इहे जेके जिन आहिनि न, इन्हनि पीरनि वटि जेके अचनि था, इहे अची ईअं कोन था चवनि त असीं शैतान आहियूं, कॾहिं बि कोन चवंदा त असीं शैतान आहियूं। छा चवंदा? ॿुधो क़ुर, योम यहशरुहुम जमीअन, हाणे क़यामत जो जेको सो मंज़र आहे, सभु गॾु थिया आहिनि। पोइ हे जेके माण्हू आहिनि, जेके कूड़ा पीर थिया आहिनि, वरी कूड़नि पीरनि ॿियनि खे जेको सो ठगी कया, सभु गॾु कंदो उन्हनि सभिनी खे। त उहे चवंदा अलाह साईं खे त अलाह साईं छा जा शैतान, छा जा जिन, हे तव्हांजा फ़रिश्ता आया असां ॾे, मूंखे चऊं त वुज़ू न कर, तुंहिंजूं निमाज़ूं क़बूल पवंदियूं। वरी केरु चवंदो मूंखे चऊं त हाणे तोखे निमाज़ूं माफ़ आहिनि, तूं पाक थी वियो आहीं। इन्हनि चयो, ऐं इहे अची असांखे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुआ, इहे हा फ़रिश्ता, असां कोन को ग़लती कई आहे। त पोइ अलाह ताला छॾींदो फ़रिश्तनि खे, सुम यकूल लिल मलाइकत, अलाह ताला फ़रिश्तनि खे घुराए सभिनी जे साम्हूं पुछे थो अहाउला इयाकुम कानू याबदून, जीअं हे था चवनि त हे तव्हां सां ॻाल्हियूं कंदा हुआ या तव्हांजी ॻाल्हियुनि ते हलंदा हुआ? त उहे छा था फ़रिश्ता जवाबु ॾियनि, कालू सुभानक, ए मुंहिंजा रब साईं तूं सुभान आहीं, अंत वलियुना मिन दूनहिम, असांजा हे छा जा यार थींदा, तूं ई असांजो भरझलो यार आहीं। बलकानू याबदूनल जिन,
इहे सभु जिननि खे मञींदा हुआ, अक्सर बि मोमिन इहे सभई जिननि खे मञण ते यकीन रखंदा हुआ। आयो ॻाल्हि निकिती। पोइ अलाह ताला इन्हनि जिननि सां ॻाल्हाईंदो जहन्नम में। छा थो चइनि? योम यहशरुहुम जमीआ, सभिनी खे जॾहिं अलाह सां गॾु कंदो, पोइ अलाह जिननि खे थो चए। छा थो चए? हे क़ुर जी आयत आहे, सभु आयतूं अथव क़ुर जूं, ऐं हेठां रेफरेंस बि लिखियलु आहे। या माशरल जिन, ए जिननि जा टोलाओ, कद इस्तक्सरतुम मिनल इंस, चई ॾाढो तव्हां माण्हुनि मां फ़ाइदो हासिलु कयो, जेको तव्हां वाइदो मूंसां कयो त तव्हां गुमराह कंदो, वाह जो तव्हां हिननि मां फ़ाइदो वरितो। त उते ओॾी महिल उहो जेके कूड़ा पीर या जेके चवण ते हल उहो चवंदा वकाल ओलियाहुम मिनल इंस रब नस्तम त बादुना बे बादन, चवंदा छा जो हिन रुॻो फ़ाइदो वरितो, साईं असां बि फ़ाइदो वरितो न। लहे कईसीं, माण्हू ईंदा हुआ, निमाज़ माफ़, वुज़ू माफ़, मायूं असांजे हथ में ईंदियूं हुयूं, असां उन्हनि खे चवंदा हुआसीं त बसि तोखे पुटु मिलंदो वग़ैरह वग़ैरह, घणियूं माना असां फ़ाइदा वरिता आहिनि। पोइ बलगना अजलन लज़ी अजलत लना, बाक़ी हाणे जेका असांखे मिलणो हो, पादर खाइणा आहिनि, उहो सभिनी खे मिलंदो, जेको असांजे नसीब में सो मिले थो। काल नार मसवाकुम, अलाह चए थो हाणे तव्हांजो ठिकाणो हिन जहन्नम में थींदो, बाहि में थींदो, ख़ालिदीन फ़ीहा, हमेशह रहंदो, इला माशा अलाह, बाक़ी अलाह जी मर्ज़ी आहे जेको अलाह करे। इन रब हकीमुन अलीम, जेको अलाह फ़ैसिलो कंदो, छाकाणि त उन वटि हिकमत बि आहे ऐं हू ॼाणे बि थो। हाणे अचूं था त इहे जेके उलमा आहिनि ठग, हिकिड़ा त आहिनि आलिम थियनि था, हक़ जा आलिम, अल्हम्दुलिल्लाह उनजा पेर असां, पर ॿिया जेके शिरक फैलाइनि था, या जे माण्हुनि खे चवंदा क़ुर जो तर्जुमो न पढ़ो गुमराह थींदव, उन्हनि जे लाइ अलाह साईं क़ुर में चयो आहे त इहो तव्हांजी रकावट आहे। ॿी या टी रकावट इहे ई अथव। हाणे ॿुधो क़ुर छा थो चए, व इन मिनहुम लफरीक़न यलवुन अलसिनतहुम बिल किताब, माना के माण्हू ईंदा यूट्यूब ते ईंदा, हे यूट्यूब त कोन्हे पर मक़सदु आहे अचण जो, या कंहिं जलसे में या तव्हां सां पोइ ज़िबान खे मोड़ींदा, अलसिनतहुम बिल किताब लितहसबू मिनल किताब, अहिड़े नमूने सां कंदा जीअं तव्हांखे चवंदा हे त बाबा क़ुर ईअं थो चवे, तव्हांखे ईअं कंदा, ॾेखारींदा कोन क़ुर, मां त तव्हांखे इन जे लाइ सिर्फ़ु मां तव्हांखे आयतूं ॾेखारियां थो त हिन आयत खां मां डिॼी वियुसि, मां चाहियां हा त मां ईअं तकीर अचे तव्हां सां कयां त अलाह हीअं चयो आहे क़ुर में, हीअं चयो आहे क़ुर में, लेकिन हिन आयत मूंखे टे ॾियारियो त जीअं हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके चवंदा त क़ुर हीअं चई, ज़िबान खे ट्विस्ट कंदा, याने पंहिंजो छा आहे त यलवुन अलसिनतुम, माना ज़िबान खे ट्विस्ट कंदा, त मां त लितहसबू मिनल किताब, त जीअं तव्हांखे यकीन जंदे क़ुर में ईअं लिखियलु आहे या हदीस में ईअं लिखियलु आहे। अलाह चए वमा हुअ मिनल किताब, हे कतई क़ुर मां कोन था ॻाल्हाइनि, वमा हुअ मिनल किताब, माना हिन क़ुर मां कोन था चवनि, भई यकुलून हुअ मिन इंदिला, ऐं चवंदा अलाह हीअं चयो आहे, अलाह साईं त पर वमा हुअ मिन इंदिला, अलाह हीअं चयो ई कोन्हे को, भई यकुलून, ऐं तव्हांखे ॾसीनि था अल्लाह अल कज़िब, अलाह ते कूड़ था हणनि, वहू यालमून, ऐं आलिम आहिनि ॼाणनि था त असां कूड़ था हणूं, क़ुर इहो थो चवे। हाणे काॾे वञूं? पोइ मां त तंहिंजे करे डिॼी वियो आहियां न, मां चवां थो बाबा क़ुर ॾेखारियो, पोइ तव्हांजी मर्ज़ी, तंहिंजे करे इहा जेका तक़रीर आहे न जेको करणु, हाणे ख़ासि तौर जेको तक़रीर में मुकूं हणे ऐं रड़ियूं करे जो वरी माण्हू वरी कनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान, इहो जादू आहे, इहो मां क़ुर मां तव्हांखे हदीस मां साबित, इहो जादू आहे जेको इहो रड़ियूं करणु, मुक हणणु ऐं वॾी रड़ करणु ऐं झुमरियूं हणणु ऐं लाउड खे मुकूं हणणु, इहो जादूअ जो हिसो आहे। कीअं? ॿुधो, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त जाए रजुलान मिनल मशरिक़, माना हिंदुस्तान इंडिया पाकिस्तान मां के माण्हू आया मदीने में, फ़ख़तबा, उते अची हिकिड़ी वॾी तक़रीर कयूं, फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो इन मिनल बयान लसहरा, अहिड़ी तक़रीर में जादू आहे, सही बुख़ारी हदीस शरीफ़ आहे, तंहिंजे करे जेको माण्हू क़ुर ॾेखारे ॻाल्हायो सचो आहे, बाक़ी जेको ख़ासि तौर मुकूं हणे रड़ियूं करे वरी माण्हू वठी अचनि सुभान अल्लाह, त बसि पोइ इन में शक आहे असांखे, ठीकु आहे न। तंहिंजे करे इहे कहिड़ा आहिनि? रसूल ॿी ॻाल्हि थो करे, चए थो त काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकून फ़ी आख़िरी ज़मान, जीअं आख़िरी वक़्तु ईंदो न त पंहिंजो अहिड़ा दज्जालून, अहिड़ा कज़ाबून, कूड़ा आलिम पैदा थींदा, या तू नकमल अहादीस, अहिड़ियूं कूड़ियूं तव्हांखे
हदीसूं ॿुधाईंदा बेमा लम तस्मऊ अंतुम, न कॾहिं तव्हां ॿुधियूं हूंदियूं, वला आबाउकुम, न तव्हांजा ॿ न कंहिं किताब में तव्हांखे मिलंदियूं, कूड़नि किताब में मिलंदियूं। फ इयाकुम व इयाहुम, तव्हांखे अलाह जो फरंद मां तव्हांखे वार्निंग थो ॾियां, ख़बरदार थो कयां इन्हनि खां बचिजो। ला युज़िलूनकुम वला यफ्तुनकुम, त इहे माण्हू गुमराह करे कूड़ियूं हदीसूं ॿुधाए, कूड़ियूं क़ुर जूं ॻाल्हियूं करे तव्हांखे गुमराह न कनि। केरु थो इहो चवे? मां त कोन थो चवां न, हे त मां तव्हांखे हदीस रसूल सलाम जो अक़वाल ॿुधायां थो। मिसाल तौरु अलाह आज़माइश कंदो आहे, पोइ हे उलमा ठग, पोइ वरी उन खे चवंदा हीअं करे कुकड़ वञी क़ब्रिस्तान में 3 ॿकरियूं कुकड़ियूं पूरे आ, या 7 कारा ॿकरा मूंखे वठी ॾे त मां हुन ते पढ़ंदुसि, त कमु अहिड़ी ठगियूं थींदियूं। हाणे ॿुधो क़ुर में अहिड़ियूं ठगियूं ॿुधो। हाणे छा थियो त हिकिड़ो क़ौम हुई, उहा अलाह जी इबादत कंदी ऐं ख़ासि तौरु मच्छूं फासाईंदा दरिया जे किनारे ते। अलाह इम्तिहान वठंदो आहे। हाणे उहो इम्तिहान मां ॾसियां थो, चए थो वसलहुम अनिल करियत अल्लती कानत हाज़रतिल बहर। रसूल सल्लम इन्हनि यहूदियुनि खां उहो पुछो न किसो, जेको हिकिड़ो क़ौम हुई जेका दरिया जे किनारे रहंदी। पोइ उहे उन्हनि खे चयो वियो हो अलाह जी तरफ़ां त बाबा छंछर जे ॾींहं ते सभु धंधो बंदि कयो, दुकान बि न खोलियो, कमु बि न कयो, मच्छूं बि न फासायो, छंछर जो ॾींहुं तव्हां सिर्फ़ु इबादत कयो। असांखे छा आहे, असांखे चयो वियो आहे त जीअं जुमे जी पहिरीं अज़ान अचे जेसिताईं सलाम न पइजे, इन टुकरे में तव्हांखे न दुकानु हलाइणो आहे, न गाॾो हलाइणो आहे, सभु कुझु बंदि करिणो आहे। अच्छा, इन ते मूंखे हिकिड़ो यादि आई ॻाल्हि त हिकिड़ो यूट्यूब मूं ॾिठो मलेशिया में, त हिते असां वेंदा आहियूं मस्तु जुतियूं ॿाहिरि छॾे वेंदा आहियूं, पर छाकाणि जुतियूं चोरियूं थी थियनि सो माण्हू वरी बगड़ीअ में विझी या ॻोथरीअ में विझी खणी वेंदा आहिनि, या अंदरि वञी रखंदा आहिनि, तॾहिं बि चोरियूं थी वञनि। मां ॾिठो यूट्यूब ते त मलेशिया में माण्हू जीअं जुतियूं ॿाहिरि था रखनि, इन ढेर मोबाइलूं रखे था वञनि निमाज़ में, यानी सवें मोबाइलूं इन टेबलुनि ते पयूं आहिनि, उतां केरु कोन थो खणे। हे मुल्क असांजो तबाह इन लाइ थियो आहे जो क़ुर खे केरु पढ़े ई कोन थो सम्झी, जुतियूं खणी वञनि। ऐं हू छाकाणि त पंहिंजी ॿोलीअ में क़ुर खे पढ़नि था, इल्मु आहे हुननि वटि इहा चोरी बि कान्हे, त इन करे मोबाइलूं तव्हां भली यूट्यूब ते वञी ॾिसो त कनि था। सो बहरहाल त हिननि खे चयो वियो त बाबा छंछर जे ॾींहं ते तव्हां मच्छी न फासायो। ठीकु थियो, हाणे तो अलाह वठे न इम्तिहान। अलाह साईं मच्छियुनि खे चयो त तव्हां छंछर जे ॾींहं ते अचो, हिन खे नज़र अचो, बाक़ी ॿिया सभु ॾींहं गुम थी वञे त ॾिसां छा था कनि। हाणे ॿुधो क़ुर, इज़ यदून फिल सब्त, जंहिं ॾींहुं छंछरु मल्हाईंदा हुआ त जेको सो इस्तातियुम ही तानहुम योम सब्तिम शुरन, त उन ॾींहुं ॾाढियूं मच्छियूं ईंदियूं, माना सॼो बसि समुंड जो किनारो भरिजियूं। हाणे पकिड़ो त आहे कोन, कानून कोन्हे पकिड़ण जो, त एॾो वात वरी पोइ योम ला यसबदून, जॾहिं छंछरु न हूंदो त ॿियनि ॾींहंनि ते ला ताती ईंदियूं ई कोन हुयूं मछलियूं। कज़ालिक नबलूहुम, अलाह इहा हिन जी आज़माइश वठे थो, बिमा कानू यफ़्सिकून, जो फिसिक कंदा। इहा आज़माइश जेको ठगी चोरी ऐं कूड़ ॻाल्हाए थो, उन्हनि जी आज़माइश वरी वॾी कंदो आहे अलाह साईं। त हर माण्हुनि सां इहा आज़माइश जन्नत जे लाइ अलाह साईं असां सां बि कंदो। मां तव्हांखे ॾसियां थो कीअं। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ तव्हांखे ॿुधायूं था। भाउरो दोस्तो, मुंहिंजूं भेनरूं नियाणियूं, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, अलाह तव्हांजे रिज़्क़ में बरक़त ॾिए, अलाह तव्हांजे घर में सुकून करे, जो तव्हां वक़्तु कढी ही अलाह जी ॻाल्हि ॿुधो था। हाणे हिकिड़ी तव्हांखे मूं आयत ॿुधाई त इन्हीअ जो ॿुधणु ऐं जॾहिं माना मूं तव्हांखे कई आहे ऐं तव्हां सम्झो था त इन जो अजुरु सॼे क़ुर जे ख़तमे करण खां वधीक आहे। इन जो अजुरु 100 रकात नफ़िलनि पढ़ण खां वधीक आहे। तंहिंजे करे छा थियो त अलाह ताला मच्छियुनि खे चयो त छंछर ते न अचो ऐं ॿियनि ॾींहंनि ते अचो, अलाह जी आज़माइश पियो वठे त ॾिसूं छा था कनि। हाणे 2-3 हफ़्ता गुज़रिया हूंदा, हाणे अचे परेशान थिया, त पोइ छा थियो त जेको हे जेके ठग आलिम हुआ उहे वेठा हूंदा आहिनि हर दुनिया में। सो वञी चऊं त साईं हाणे असां सां हीअ हालत थी वई आहे, हाणे असांखे अलाह मना कयो, हाणे असीं छा कयूं। चऊं बाबा तव्हांखे मां थो ॾसियां न, हे बाइबल क़ुर मां पढ़ियो आहे, तव्हांखे ॾसियां थो। तव्हांखे अलाह साईं छा चयो आहे त मच्छूं न फासायो न, ठीकु आहे न फासायो। हाणे तव्हां छा कयो, जो जंहिं ॾींहुं छंछरु ॾींहुं मच्छूं अचनि थियूं न, तव्हां इन किनारे में हीअं
वाटर कोर्स ठाहे, नाली ठाहे ऐं हिकिड़ो खॾो खोटरे, उन में मच्छूं हली वञनि, दर ॾेई छॾियो, खणो आचर जे ॾींहुं। इहो आहे ठॻीअ जा, इहे माण्हू ठॻी कराईंदा आहिनि। असांखे ख़बर आहे त 7 तोला सोन ते जेको आहे सो ज़कात ॾियणी आहे, पोइ चवंदुसि हाणे मां कीअं कयां? चई बाबा ज़कात खां जंहिं ॾींहुं थिए थी न 2 ॾींहं अॻु में 3 तोला ज़ाल खे गिफ्ट ॾेई छॾ, पोइ त तोखे ज़कात वाह। चई वाह साईं वाह वाह। चई साईं पोइ माई त खणी अची न, वरी जॾहिं ज़कात जो ॾींहुं गुज़रे ॿिए टे ते वरी माईअ खे चयोसि तूं मूंखे गिफ्ट कर। इहा हीला आहिनि। त इन्हनि खे इहो हीलो ॾसियो त ईअं कयो। पोइ अलाह साईं छा थो चए, हाणे इहो जो कमु शुरू थी वियो त 3 तबिका थी विया। हिकिड़ा त जेके आहिनि उलमा सूह जे चवण ते इहो धंधो करणु लॻा त मच्छियुनि खे छंछरु ॾींहुं क़ैद कंदा हुआ, आचर ॾींहुं खणंदा हुआ। ॿिया वरी हा नेक माण्हू, अम्ल बिल मारूफ़ तबलीगी माण्हू, पर कंहिंखे रोकींदा कोन्हनि। याने नही अल मुनकर इहे कोन कंदा। नही अल मुनकर माना बुराईअ खां रोकणु, ज़ालिम सां वेड़, हथ टकाइणु, जान वञे त वञे, इहो आहे नही अल मुनकर करण वारो। ऐं ॿिया आहिनि बसि पियो पढ़ंदा, अदा निमाज़ पढ़ो, अदा भाउरो हीअं कयो, माना अमर बिल मारूफ़ कंदा ऐं हिकिड़ा ठगी कंदा। हिकिड़ा माण्हू नही अल मुनकर करण वारा मौजूदु हूंदा आहिनि। त हाणे छा थियो त इहे जेके अमर बिल मारूफ़ माना झलींदा कोन आहिनि, बसि ॻाल्हियूं कंदा, त उहे हुननि जेके हुन सां विढ़नि पिया नही अल मुनकर, उहे चवनि पिया असीं सां दोस्ती न कंदासीं, विढ़ंदासीं, तव्हां सां जेको न तव्हां सां उथंदासीं न वेहंदासीं, तव्हां इहो ग़लति कमु था कयो, इहो नही अल मुनकर, या असां तव्हां ते हमिलो बि कंदासीं, तव्हां अलाह सां इहो छा था कयो तव्हां? त हू जेके विचें तबिके वारा उहे छा था चवनि, इज़ क़ालत उम्मतुम मिन्हुम लिम तअज़ून क़ौमन लिल्लाह मुहलिकुम। चवंदा अरे भाईजान क्यों लड़ते हो इनके साथ। हाणे तर्जुमो जो मफ़हूम थो बणे, छोड़ो अपनी नमाज़ें पढ़ो, तबलीग करो, क्यों लड़ते हो इनके साथ, क्यों के निल्लाह मुहलिकुम, अल्लाह इनको हलाक करेगा ना, ओ मुअज़्ज़िब, अल्लाह इनको अज़ाब देगा, अज़ाबन शदीदा, तुम क्यों करते हो, छोड़ो यार। इहा आहे उहो तबिको। त हो जेके वेहण वारा जेके हा उहे छा था चवनि, कालू माज़रतन ला रब्बिकुम, अरे बेवकूफ़ो, हम अल्लाह को क्या मुंह दिखाएंगे कि तुम्हारी हुक्मों की मुखालफत हो रही थी, असां घर में वेठा मानियूं खाऊं ऐं चऊं भाई 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 भाई। कालू माज़रतन ला रब्बिकुम, ॿियो वल अल्लहुम यतक़ून, थी सघे थो असांजे वेहण जे करे सुधरी वञनि। इहे ॿई ॻाल्हियूं मुमकिन आहिनि। हुन ईअं चयो, पोइ छा थियो, अलाह ॾिनो इन बस्तीअ खे अज़ाब। ऐं पोइ छा थियो, फलम्मा नसू मां ज़िक्रू बि, जॾहिं अलाह चए थो मुंहिंजा इंस्ट्रक्शन भुलाए छॾियऊं, हुननि बि ईअं कयो त ॾिनोसीं अज़ाब। जेके कमु कंदा उहे बि विया, ऐं जेके चवनि पिया भाई 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 इहे बि विया। ऐं कंहिंखे थो बचाए, अंजैनल लज़ीन यनहौन अन सू, जेके बुराईअ खां रोकींदा हुआ हथ सां वात सां, उन्हनि खे असां इन अज़ाब खां बचायोसीं। वअख़ज़नल लज़ीन ज़लमू बिअज़ाबिन बईसिम बिमा कानू यफ़्सिकून, ॿियनि सभिनी खे अज़ाब में वरितमि। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त आख़िर तव्हांखे नही अल मुनकर करिणो आहे। चए थो लौला यनहाहुमुल्लाह रब्बानियून वल अहबार अन क़ौलिहिम इस्म व अक़लिहिम सुद। चए थो जेके आलिम थियनि था या जेके अकुल वारा माण्हू आहिनि, इहे इन्हनि माण्हुनि खे इहो कूड़ ॻाल्हाइण ते या हराम खाइण ते रोकनि छो था। माना रोकणु हक़ु आहे। तव्हां में जमायत हुजणु खपे जेका उथी बि चए असां रिश्वत न हलणु ॾींदासीं। डॉक्टर इसरार अहमद इहा हिकिड़ी जमायत ठाही आहे, पर अञा कमज़ोर आहिनि, असां वटि ताक़त कान्हे जो असीं विढ़ूं, लेकिन असांजी नियत आहे को वक़्तु ईंदो त असां उथी खड़ा थियूं। लबेस मां कानू यसमाउन, इहो जेको नथा कनि इहो बुछड़ो को पंहिंजो इख़्तियार कयो अथनि तरीक़ो। रसूल फरमाए थो त मां मिन रजुलिन यकून फ़ी क़ौमिन युमल फ़ीहिम बिल मासी। चए थो हिकिड़ा शख़्स जेकॾहिं क़ौम में का बुराई थिए थी, रुश्वत हले थी, शिरक हले थो, यक़दिरून अला ऐं युग़य्यरू अलई, त जेकॾहिं ताक़त अथनि त इन्हनि खे रोके सघनि था, फला युग़य्यरू, ऐं नथा रोकनि, इल्ला असाबहुमुल्लाह बिअज़ाबिन मिन क़बिल अम यमूतू, त इन्हनि खे बि मरण खां पोइ खणी केॾा रोज़ेदार हुजनि, तस्बीह जा सटका कनि, अलाह फरमाए थो इन्हनि खे बि अलाह ताला मरण खां अॻु में ज़रूरु अज़ाब ॾींदो। भली तव्हांजी अचो हलो जो तर्जुमो मोटा आहे, मां पढ़ी थो ॿुधायां, ॿुधो। हज़रत इब्न जरीर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाते हैं कि मैंने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से को सुना, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया करते थे, फरमाया कर माना हर हर चवंदो रहंदो हो, कोई आदमी ऐसा नहीं कि किस कौम में रहकर गुनाह हरामों का इर्तिकाब करता हो
और वो कौम उस गुनाह को बिगाड़ने पर माना रोकने ते कादर होने के बावजूद से तब्दील न करे, मगर ये कि अल्लाह इनके मौत से कब्र उनको अज़ाब पहुँचाएगा। इहो आहे असल शइ। तंहिंजे करे अल्लाह ताला जेके क़ुर पढ़नि था उन्हनि खां हिकिड़ी एग्रीमेंट थो करे। कहिड़ी? चए थो वज़ अख़ज़ अल्लाह मीसाक लज़ीन ऊतुल किताब। चए थो पहिरीं त अल्लाह ताला हर क़ुर वारे खां जेको पढ़नि था अल्लाह उन्हनि सां एग्रीमेंट थो करे। हाणे तव्हां चवंदो अल्लाह असां सां त कान कई आहे। अड़े बाबा अल्लाह तव्हां सां कान, हेॾो क़ुर में चए थो माना थी वई न एग्रीमेंट। हीअ बि त कलम सां लिखियलु किताब आहे न, माना तव्हां सां अल्लाह जी एग्रीमेंट थी वई। खणी हथ सां तव्हांखे ठपो हणी कोन थो ॾिए, थी वई। छो त हिन आयत कंहिं में आहे? सूरह आले इमरान जी आयत नंबर 187 आहे। त अल्लाह चए थो जिन खे बि क़ुर मिलियो आहे घर में आहे, इन्हनि सां अल्लाह जी एग्रीमेंट आहे। कहिड़ी? लितुबय्यिनुन्नहु लिन्नास, माना हिन खे माण्हुनि खे वञी ॿुधाइजो त अल्लाह ई ॻाल्हियूं थो करे। माना जेकॾहिं तव्हां वटि माना वारो क़ुर आहे त तव्हांखे खपे ओड़े पाड़े में चांहि ते घुराए उन्हनि खे, जेकॾहिं सिंधी आहिनि त माना ॿुधायो, जे अरब आहिनि त अरबीअ में ॿुधायो। ऐं वला तक्तुमूनहु, ऐं का शइ लिकाइजो न, मतां तव्हां कूड़ा पीर हुजो बि लिकायो। ऐं पोइ छा कनि? अल्लाह चए थो त मां हिननि खे इहा एग्रीमेंट तव्हां सां कई आहे, पर नबज़ूहु वरा ज़ुहूरिहिम, इहा एग्रीमेंट पुठीअ ते पोयां उछलाए अचनि, केरु कोन थो करे। तव्हां मां घणा ॼणा आहिनि जो घर में क़ुर, मायूं जेकॾहिं पढ़ियल औरत आहे, तोखे माना अचे थी सिंधीअ में, त पाड़े जी मायुनि खे भला चांहि ते घणो ख़र्चु थो अचे, अधी अचो, अधी मां दर्स थी कयां, मां आलमा कोन आहियां, आलमा न आहियां, मां त रिव तव्हांखे अलाह जे क़ुर जो लफ़्ज़ जेको सिंधीअ में लिखियलु, बसि इहे मां पढ़ंदी वेंदुसि, तव्हां सम्झंदा वेंदो, मां पढ़ंदी सम्झ, मां कुझु तव्हांखे हिन में एक्सप्लेन बि कान, कमु थी वेंदो। छो त अलाह क़ुर जी माना अहिड़ी सवली कई आहे जो हिकिड़ो अणपढ़ियल माण्हू ॿुधण सां सम्झी वेंदो, उन ते अमल कंदो, खणी सॼो न करे पर एतिरो अमल करे वेंदो जो जन्नत मिली वेंदसि। त चए थो मां चयोमांनि त इहो कजो, पर इन्हनि फनबज़ू वरा ज़ुहूरिहिम, ऐं पंहिंजो वश्तरू बि समननि कलीला, बजाए हिन जे भई चंद ॾोकड़नि ते आया अलाह जो आयतूं विकिणी छॾियऊं, कलील फबेसमा यस्तरून, पोइ इहो धंधो जेको कनि था पुछड़ो आहे। माना हीअ त कयो, हिन सां गॾु भली धंधो कयो। अलाह फरमाए थो त के हिकिड़ा माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके चाहींदा आहिनि त असांखे चवनि त असीं वॾा पहुतल आहियूं, असां वॾा पीर आहियूं, या पीर जा औलाद आहियूं, वॾा माण्हू आहियूं। ॿुधो छा चए, भला तहसबन्न लज़ीन यफ़रहून बिमा आतऊ। चए थो जिन खे मूं माल दौलत ॾिनी आहे न, या ख़ानदान खे विरासत मिली आहे, इहे न सम्झनि अब युहिबून ऐं युहमदू बिमा लम यफ़लू, ऐं चवंदा ऐं चाहिनि था त माण्हू असांखे चवनि त साईं वॾो पहुतल आहे, हालांकि निमाज़ बि साईं कोन पढ़ंदो हूंदो, पर मूंखे पेरे पवनि, माना माना इहा आहे। वरी ॿुधो तर्जुमो, ला तहसबन्न लज़ीन, चए थो अहिड़ा माण्हू ईअं न सम्झनि, यफ़रहून इन ते ख़ुशियूं था कनि, बिमा आतऊ जेको अलाह उन्हनि खे ॾिनो आहे, उहो युहिबून ऐं चाहिनि इहो था पसंदि था कनि, ऐं युहमदू त माण्हू असांजी तारीफ़ कनि, बिमा लम यफ़लू, जॾहिं की असां में उहा शइ ई कान्हे का जंहिंजी असांखे पेरे पवनि था, या तव्हां साईं पहुतल आहे, साईं तव्हां आहियो त अलाह जो बन, अचे थो मूं में आहे ई कान, मां निमाज़ ई कोन पढ़ां। फला तहसबन्नहुम बिमफ़ाज़तन मिनल अज़ाब, त इहे माण्हू ईअं न सम्झनि त अज़ाब खां बची वेंदा, लहुम अज़ाबुन अलीम, इन्हनि खे ॾुखो ईंदड़ अज़ाब मिलंदो। तंहिंजे करे शाह लतीफ़ भिटाई इन आयत जो तर्जुमो थो करे त मुले, हाणे मुले खे थो चए, पर इन में सभु इहे कूड़ा पीर जंहिंजो वॾियूं वॾियूं आहिनि, चए थो मुले मुठो मां जीअं पितो फिथो पेट में, सुञाणे अलाह टुॿी ॾिनऊं धूड़ में। बाबा जॾहिं तव्हां में उहा शइ कोन्हे, तव्हां छो था माण्हुनि खे पेरे पवरायो? हा तव्हां अलाह वारा थियो, पेरे पवणु जाइज़ ई कोन्हे, छो त हिन में रुकू थो थिए, रुकू इहो शिरक आहे, भाकुर पाए मिॾिबो। हा जेकॾहिं तव्हां अलाह वारा आहियो, तव्हांजा पेर असांजूं अखियूं, ऐं तव्हां वटि मां बि हली ईंदुसि, अदा भाउ अलाह तव्हांखे सुञातो आहे, तव्हां में 4-5 निशानियूं उहे आहिनि जेके अलाह जे वलियुनि जी हूंदियूं आहिनि, मुंहिंजे लाइ दुआ घुर, जाइज़ आहे, घुराइणु खपे, अहिड़नि माण्हुनि ॾे वञणु खपे, दुआऊं घुराइणु खपनि। तंहिंजे करे जॾहिं इहे माण्हू जहन्नम में वेंदा न, त पोइ छा चवंदा अलाह साईं खे? चवंदा छा चवंदा? छो त हिनखे कंहिं गुमराह त कयो हूंदो न जिन्हनि, त काल लज़ीन कफ़रू, माना इहे काफ़र उन ते जेको जहन्नम जो काफ़र आहे, छा चवंदा? रबना अरनल लज़ईन अज़ल्लाना मिनल जिन वल इंस। चए थो अलाह साईं उहे किथे आहिनि, उहे जिन ऐं उहे कूड़ा पीर या इंसान जंहिं असांखे गुमराह कयो, तकीरूं करे असांखे शिरक में विझी छॾियऊं,
मुकूं हणी लाउडनि खे केराईंदा हुआ। असां सुभाणे करे चवंदासीं सच थो करे, हे क़ुर मां थो ॻाल्हाए। जॾहिं की क़ुर असां पढ़ियो कोन्हे, जे पढ़ूं हा त उन में लिखियलु हो त अहिड़ा माण्हुनि जो तव्हां सां कूड़ था आणनि, तव्हांखे चवनि था क़ुर हीअं थो चए, अलाह हीअं थो चए, अलाह थो चए। चवे अलाह अञा चयो ई कोन्हे को, छो त तव्हां जाहिल आहियो। तव्हां भला जेकॾहिं तव्हांखे हलो सिंधी बि कोन था पढ़ी सघो, ठीकु आहे, त कुझु बि कोन थो अचे, पोइ तव्हां कंहिं नंढड़े ॿार खे न्याणीअ खे जेका 8 9 में उनखे सरू करे चओ अमा हेॾे आहे, हितां सिंधीअ में तूं माना पढ़ मां ॿुधां थो। पोइ जेकॾहिं माना पढ़ंदी त तव्हां ताईं क़ुर जी इंफॉर्मेशन कान पहुचंदी, अलाह जी गुफ़्तगू कोन पहुचंदी। इन जा बि तव्हां ॾोही आहियो, ईअं न चओ त असीं अणपढ़ियल आहियूं। तंहिंजे करे पोइ छा चवंदा, अलाह साईं अरनल लज़ीन अज़ल्लाना मिनल जिन वल इंस, चई अलाह साईं जिन असांखे गुमराह कयो न, हिन जिननि इंसाननि, उहो त असांखे ॾेखार, वेझो करे ॾे असांखे। त पुछंदनि फ़रिश्ता त छा कंदव, छा कंदासीं? न जल हुमा तख़्त अक़दामिना, असांजे मथां चढ़ी ईअं पेर ॾींदासूं, चढ़ी मथां बीहंदासूं, यकूना मिनल असफलीन, त जीअं जहनम जे तरे में वञनि, छो त जहनम में जेतिरो अज़ाब वधीक। इहा था ॻाल्हि कर। हाणे ब्रेक वठूं था, वरी इनशाला आख़िरी सेगमेंट करंदासीं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। बाक़ी थोरो वक़्तु वञी बचियो आहे, बसि आख़िरी आहे, शामिल रहो। ॿी वॾे में वॾी रकावट जेका आहे शफ़ाअत जे आसिरे ते विहणु। अदा असां नबी साईं उमत असांखे जन्नत ताईं वठी वेंदो, या फलाणो बुज़ुर्ग असांखे वठी वेंदो, ठीकु आहे, कंहिं ॻाल्हि त सही आहे, पर जा क़ाइदा आहिनि, इन अचो त ॾिसूं था। हाणे ॿुधो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस शरीफ़ आहे सही मुस्लिम जी, त रबिया बिन काब असलमी काल कुंत अबीत मां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कमकार कंदो हुउसि ऐं उनखे वुज़ूअ जो पाणी बि आणे ॾींदो हुउसि, ॿियो कमकार कंदो हुउसि। सो हिकु ॾींहुं नबी साईं मूंसां ख़ुशि थो चए थो त काल अली सल, चए थो ॿुध अॼु त मूंखां का शइ घुर, माना त का तोखे हाजत आहे, ज़रूरत आहे। फ़कुल त चई मूं चयोमांसि असलुक मुराफ़िक़त फिल जन्नत, चईसि मूंखे कुझु न खपे, मुंहिंजो सुवालु इहो आहे त मां जन्नत में तव्हां सां गॾु हुजां। त नबी साईं चएसि काला ओ गैर ज़ालिक, चई न ॿी का शइ घुर, चई कुल त हूअ, चई न साईं बसि इहा ई ॻाल्हि आहे। पोइ छा थो चवेसि, परवाह न कर, मां नबी आहियां, तोखे शफ़ाअत करे वठी ईंदुसि, भली तुंहिंजा कम कया। छा थो चवनि, काल फ़अनी अला नफ़्सिक बि कसरत सुजूद, याने हिन मामले में निमाज़ूं वधाए, सजदनि जी कसरत करे मुंहिंजी हेल्प कर, माना पंहिंजे अमलनि खे एतिरो वधाए जो मां तुंहिंजी मदद करे सघां। अल बहरहाल इन जी तर्जुमो मूं वटि पियो, मां पढ़ी ॿुधायां, मथां चओ था इलाइक़े सां पंहिंजी कया। ॿुधो, उर्दूअ में आहे, हज़रत रबिया रज़ी अल्लाह अन्हु बिन काब असलमी रज़ी अल्लाह ताला अन्हु से रिवायत है कि मैं रात को रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पास से गुजरता था और आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इस्तिंजा और वज़ू के लिए पानी लाया करता था। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने एक दिन फरमाया मांग, तो मैंने अर्ज़ किया कि मैं जन्नत में आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की रफ़ाकत का सवाल करता हूँ, माना गॾु हुजां तोसां। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया कि इसके अलावा और कुछ मांग, तो मां चयो बस यही। तो आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया तो अपने मामले में सजूद की कसरत के साथ मेरी मदद करो, माना पंहिंजी इबादतूं वधाए त मुंहिंजी हेल्प थिए। ईअं कोन चई बसि परवाह न आहे, जहिड़ो आई तहिड़ो मां शफ़ाअत, इहा सम्झो हिन ॻाल्हि खे। तंहिंजे करे अलाह ताला क़ुर में फरमाए थो सूरे माइदे, इन्नहु मन युश्रिक बिल्लाह, जंहिं अलाह सां शिरक कयो, फ़क़त हरम अल्लाहु अलैहि जन्नत, अलाह उन मथां जन्नत हराम कई आहे। माना इन माण्हू जी शफ़ाअत कीअं थींदी, जंहिंजी जन्नत हराम, पंहिंजो जन्नत हराम, व मावाहू नार, ऐं उहो उनजो रहंदो वञी जहन में, वमा लिज़ालिमीन अंसार, ऐं अहिड़नि शिरक करण वारनि जो को मदद कोन कंदो। तंहिंजे करे रसूलुल्लाह सलाम जी आहे त चए थो अम्मा बाद फ़ इन ख़ैरुल हदीस किताबुल्लाह, सभ खां बहितरीन इंफॉर्मेशन जो सोर्स क़ुरान, व ख़ैर हदी हदी मुसा, ऐं इन खां पोइ ॿिए नंबर ते रसूलुल्लाह जी सुन्नत, व शरुल उमूर मुहदसात आहे, ऐं बुछड़े में बुछड़ा कम आहिनि जेके हिननि में न मिलनि ऐं उनखे दीन सम्झी कयो वञे। वल कुल मुहदसिन बिदा, अहिड़ा सभु कम बिदअतूं आहिनि, व कुल बिदअतुनि ज़लालतुनि, इहे सभई कम, इहे बिदअतूं गुमराहियूं आहिनि, व कुल ज़लाल फिनार, इहे सभु गुमराहियूं जहन्नम में वञनियूं। तंहिंजे करे जेकॾहिं कोई माण्हू
क़ुर ऐं रसूल जे चवण खां वधीक का दीन जी ॻाल्हि हथ जी ठाहे या कंहिंजे चवण ते कंदो त पोइ रसूल सां फरमायो ला यक़बुल्लाह लिसाहिब बिदअत, जेको बिदअतूं कंदो अलाह क़बूल न कंदो उनजो सोमन न रोज़ो, वला सलातिन न निमाज़, वला सदक़तन न को सजदो, वला हजन न को हज, वला उमरतन न को उमरो, वला जिहाद न को जिहाद, ला सरफ़न वला अदलन इल्ला यख़रुज मिनल इस्लाम। इहे माण्हू इस्लाम मां ईअं निकिरी वेंदा कमा तख़रुज शहरत मिलल, जीअं अटे मां वार कढिबो आहे ॿाहिरि, कोन क़बूल कंदो। तंहिंजे करे का बि अहिड़ी ॻाल्हि न कयो जेका रसूल सां साबित न हुजे। घणियूं शयूं आहिनि जेके ईअं माण्हुनि में लॻी विया आहिनि, उनखे दीन सम्झी ऐं लॻा पिया आहिनि। तंहिंजे करे जेको इहो घर में ख़तमो क़ुर कबो आहे, इन जी बि को सबूत कोन्हे को। तव्हां माना ॿुधायो क़ुर जी माण्हुनि खे। तंहिंजे करे पोइ छा आहे, जीअं वक़्तु गुज़रियो फ़ख़लफ़ मिन बादिहिम ख़लफ़ुन विरसुल किताब, जीअं वक़्तु गुज़रियो त माण्हुनि वटि क़ुर त साॻियो ई हो। पोइ छा कंदा, या ख़ुज़ून अर्ज़ हाज़ल अदना, पोइ दुनिया जो माल कमाईंदा हुआ। पोइ माण्हुनि खे चवंदा का ॻाल्हि न आहे, या कुलून सां युफ़ुर लना, असांखे माफ़ु कंदो, अलाह गफ़ूर माफ़ु करे छॾींदो। हलो ठीकु आहे, इहा ॻाल्हि सही आहे। पर हिकु दफ़ो न, मिसाल तौरु हिकिड़े माण्हू ग़लति कमु कयो, जीअं अलाह सी माफ़ु कर, बिल्कुलु सही आहे। लेकिन चए थो यातिम अर्ज़ुन मिसलू या ख़ुदि, वरी जेकॾहिं अहिड़ो हराम जो कयो त वरी बि कंदा, वरी करे चवंदा अलाह माफ़ु करे छॾींदो। न न न, इहो क़बूल कोन्हे को जेको आहे सो। पोइ छा चवंदा, वकालू लम तमसर नार इला अयामन मदूद, चई बाबा जहनम हूंदो न कंहिं टाइम पीरियड लाइ, वरी ॿाहिरि अलाह जनम मोकिलींदो। त अलाह पुछेनि थो कुल अतख़ज़ुतुम इंदल्लाह अहदा, चई अलाह खां का तव्हां लिखाए वरितो आहे छा त तव्हां 2 साल जहनम खे पोइ तव्हां कढंदो। जेकॾहिं तव्हां वटि का एग्रीमेंट आहे या क़ुर में लिखियलु आहे, फलई युख़लिफ़ुल्लाह अहदहू, त अलाह पंहिंजी एग्रीमेंट तां कोन फिरंदो। अम तक़ूलू अलल्लाह मा ला तअलमून, अलाह ते कूड़ था हणो, कॾहिं तव्हांखे चयो अथई। तंहिंजे करे बल मन कसब सयतऊं व अहातत बिही ख़तियतू, बसि जंहिं गुनाह कमाया ऐं ख़ताऊं उनखे वकोड़े वयूं, फ़उलाइक असहाबुन नार, इहे जहन्नम में वेंदा, हुम फ़ीहा ख़ालिदून, कॾहिं बि उतां कोन निकिरंदा। ऐं अॻिते चए थो अलम यूख़ुज़ अलैहिम मीसाकुल किताब, तव्हां सां एग्रीमेंट अलाह चए थो मूं कान कई आहे। हाणे तव्हां वरी चवंदोसीं असां सां किथे अलाह एग्रीमेंट कई आहे, अदा हीअ आहे तुंहिंजी एग्रीमेंट, पढ़ी कोन थो पोइ हुनजो असां कहिड़ो ॾोह आहे। जेका हिन में लिखियलु आहे, अलाह चवंदो फ़ी ज़िक्रुकुम, चए थो सभु इहे तव्हांजी एग्रीमेंट हिन में सभु लिखिया। त अलाह चए थो मां तव्हां सां हिन क़ुर जे रस्ते एग्रीमेंट कान कई आहे। कहिड़ी, अन ला यक़ूलू अल्लाह इल्लल हक़ व दरसू माफ़ी, अलाह ते कूड़ न हणो, बल्कि हितां पढ़ी ॿुधायो, हिन मां दरसू माफ़ी व दारुल आख़िरत, आख़िरत जो घर ख़ैरुन बहितरा लिल्लज़ीन यत्तक़ून, जेके अलाह खां डिॼनि था, अफ़ला तअक़िलून, पोइ चरिया हो बेवकूफ़ आहियो, अकुल कमु कोन थो करेव छा। इहा आहे सॼी ॻाल्हि। इहे आहिनि धोखो। ऐं इनशा अल्लाह ताला वरी सुभाणे शुरू कंदासीं हिन धोखे जो ॿियो पार्ट, जंहिंमें हाणे अचे थो त कवाल कीअं था धोखो ॾियनि, शेर लिखण वारा कीअं था धोखो ॾियनि, इन ते इनशा अल्लाह ताला सुभाणे कंदासीं। पर हींअर जेको आहे सो तव्हांखे मां जेका इहा ॻाल्हि ॿुधाई, त अलाह चए थो मूं हे सभु अलाह जूं असां सां एग्रीमेंटूं आहिनि। ईअं न चओ त अलाह असां सां किथे लिखी एग्रीमेंट कई आहे। अलाह तव्हां सां इहा सॼियूं एग्रीमेंट करे थो। तंहिंजे करे जेको आहे सो अलाह साईं फरमाए थो न त जेके माण्हू आहिनि पोयां छा कंदा, फ़ख़लफ़ में बादिहिम ख़लफ़ुन, पोइ जेको आख़िरी ज़माने में जेके माण्हू पैदा थियनि था, वुरसुल किताब क़ुर त घर में पियो अथनि न, या ख़ुज़ून अर्ज़ हाज़िल अदना, पोइ दुनिया जो को हराम मिलंदनि उहो खणंदा, पोइ यकुल पोइ छा चवंदा, सयुग़फ़िर लना, अलाह माफ़ु करे छॾींदो। हलो माफ़ु त करे थो, पर ईअं यातिम अर्ज़ुन मिसलू, वरी अहिड़ो हराम मिलंदुनि या ख़ुज़ू, त वरी वठी खणंदा, पोइ वरी खणी वरी चवंदा अलाह माफ़ु कंदो। तंहिंजे करे इहो माण्हुनि खे धोखो आहे। अरबनि जूं हराम खाईंदा, पोइ वरी 5-10 हज़ार ग़रीब खे ॾींदा, त उहो जेको शैतान अथनि न, छो त शैतान उन जे मथां अलाह ताला जिन रखे थो छॾे जेको क़ुर खे नथो पढ़े। पोइ उहो शैतान चवंदुसि त हाणे का ॻाल्हि न आहे, तो अरब खाधा आहिनि, पर हल ॻोठ में 5-10 हज़ार ग़रीब में विराए, वीडियो बि कढाए ऐं यूट्यूब ते लॻाए, पोइ करे, पोइ वरी चवंदो हाय आऊं त अलाह जो वॾो वली आहियां, हेॾी ग़रीबनि जी मदद कई अथऊं। इहे आहिनि धोखा, इहे धोखा। इहो कर्ज़ु, इहो तव्हांजो पैसो क़बूल न पवंदो जे हराम जो आहे, इहो पराओ पैसो आहे। हाणे जेकॾहिं मिसाल तौरु राशन था विराइनि गवर्नमेंट जे पैसनि में, अलाए केतिरो विराइबो,
थी सघे थो उन मां अधु खाई वञनि, पोइ हाणे उहो खाइण वारा जेकॾहिं वरी पंहिंजे तरफ़ां कुझु ग़रीबनि जी मदद कंदा त उहो क़बूल थोरी पवंदो, छो त इहो बि हराम आहे। तंहिंजे करे इहे जेके छा चवंदा त कालू लन तमसन नार इला इहा मन महदूद, इहा वरी माण्हुनि अदा जेकॾहिं जहन में वेंदासीं त 2-3 ॾींहं वरी पोइ जेको आहे नबी साईं जी उमत में निकिरी वेंदासीं। अलाह पुछे थो कुल अतख़स्तुम इंदल्लाह अहदा, छा अलाह सां तव्हां एग्रीमेंट कई आहे छा अहिड़ी का, जेकॾहिं आहे त क़ुर में ॾेखारियो। फलई युखलिफिल्लाह अहदहू, जे अहिड़ी का ॻाल्हि तव्हांखे क़ुर में मिले थी या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में मिले थी त अलाह पंहिंजो वाइदो तव्हां कोन फिरंदो। अम तक़ूलू अलाह माला तलमून, या अलाह ते अहिड़ो था ॻाल्हि कयो जॾहिं तव्हां इल्म ई कोन्हे। इल्मु सिर्फ़ु हीअ आहे न, इहो ऐं नबी साईं जी सुन्नत। तंहिंजे करे अलाह फरमाए थो ईअं न आहे। बल मन कसब सैयतन भला मन कसब सैयतऊं, पोइ जंहिं रुॻो गुनाह ऐं कमायूं, अहाद बि ख़ती तूं एॾो कमाई जो सॼा गुनाह सॼा ईअं ॼण इन महिल थी वियुसि, पोइ चए थो इहो छा थी वञो, पोइ उलाए का साबुन ॾार, इहे जहन्नम में वेंदा, हुम फिया ख़ालिदून, हमेशह रहंदा। हे त अलाह त हिन क़ुर में चए थो ॿाहिरि कोन निकिरंदा। तंहिंजे करे अलाह फरमाए थो अलम यू ख़ुज़ अलैहि मीसाकुल किताब, त अलाह साईं चए थो मां तव्हांखे हिन क़ुर मां एग्रीमेंट कान कई आहे। हे मां मफ़हूम थो बयानु कयां, लफ़्ज़ी तरीक़ो कोन थो कयां। अल्लाह यकूलू अल्लाह इलल हक़, त अलाह ते कूड़ न हणनि, जेको चवनि सच चवनि। व दरसू माफ़ी, ऐं जेकॾहिं ॻाल्हाइनि त हिन मां पढ़ी पोइ ॻाल्हाइनि। वल दारुल आख़िरत, आख़िरत जो घर उन्हनि लाइ आहे, उन्हनि लाइ बहितर आहे ख़ैरुन लिल्लज़ीन यत्तक़ून, जेके अलाह जी तक़वा अख़्तियार कनि था। तक़वा कहिड़ियूं आहिनि, जेके सूरह बकरा जी शुरू में अचनि थियूं। कहिड़ियूं आहिनि, निमाज़ क़ाइमु कनि था ऐं हिन किताब ते ऐं जेके अॻियां किताब उन्हनि ते ईमान रखनि था, अलाह जे रस्ते में जेको कमाइनि था उन मां ख़र्चु कनि था, ऐं आख़िरत ते ईअं यकीन रखनि था। वफ़िल आख़िरत यूक़िनून, इहे निशानियूं आहिनि तक़वा वारनि जूं। ऐं इहा तक़वा कंहिं मां मिलंदी, हिन कोर्स जी किताब मां। अफ़ला तइक़िलून, पुछा चरिया हो, मेंटल आहियो, जेको क़ुर अलाह चयो मां तव्हां सां सिधो सऊं ॻाल्हायां वेठो, पोइ बि तव्हां हिन ते सम्झो नथा त अफ़ला तइक़िलून चरिया हो। बहरहाल इंशा अलाह ताला वरी सुभाणे मुलाक़ात थींदी। अलाह पाक खां दुआ थो घुरां, अलाह पाक तव्हांखे सम्झ अता फ़रमाए ऐं जेको तव्हां ॿुधो ते अमल कयूं तौफ़ीक़ अता फ़रमाए। तंहिंजे करे हिकिड़ी महिरबानी कयो, जेकॾहिं असर जे टाइम ते वांदा आहियो त क़ुर जी ओड़े पाड़े में रुॻो तव्हां माना पढ़ो, आलिम न आहियो, तव्हांजो कमु न आहे उनजी तफ़सीर करणु, तव्हां सिर्फ़ु जेके आलिमनि लिखिया आहिनि न लफ़्ज़ रुॻो पढ़ी ॿुधायो, इहा वॾो कमु करे वेंदो। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वस्सलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।